छा तो समझे खबर बथस त छितो मना बेत तो छा थियो तई छा पे छितो थियो ई यो पेनार जरी घट मारियो हुई मुखे छा तो चई छिता पो तू चुप करे मोटी है ने पेनार के पिना युकन छयो पुरड़ी कमा फिसण नकी फाटण एक चरी यही छा हुने जा सारी 25000 बिचा हणी मारे रखे 25000 असा न के चयोसी बकाया 25000 रुपया दई छोकरी पाणाए वनी तू पैसा न दे सकियो असा न जे करे छोकरी त कोन वेहारे छडींदासी ने हां बी गाल चीज त मने भा के त सुधारे चवे पे त छापे चवे पे त तवा समझ के बे हंदे ॼण जी कोशिश कई ए बुद्धा बे छा तमा फुलडी के डब्बू फकीर सा परणा चरींदी पुरड़ी ओ पुरड़ी पुरड़ी ये मार को वही डब्बू फकीर सा पढ़ जी ये जा मां या चेरो ये मुख तलाक त वठ हां मुजी गाल बुध जल्दी सोच त पेनार जरा छा करणो आ पुरड़ी वरी डब्बू फकीर जो सोची पिया हुआ पकड़ ले ओछरी मुहा मुखे सोचण दे ने पेनारड़े ते केस ठाणो पवंदो ओ किए वो तू मुते छदे थे छो फुरडी जो कमा फिसण न को फाटण बाबा सही सलाम अलैकुम वालेकुम सलाम ए छोरा अटे ने का सा कुछ बियो भी पिनी दो कर फ्रूट को चा को चू अरे बाबा अजकल हिकड़े शहर में लख फकीर जो धन थी वियो अटे ने का सा बियो भी पिनी दो कर फ्रूट हे हो जण तुजी जमीन जे पोखी उते पईया ओ बाबा दौर बदल जी वियो अजकल फकीर ने लोड शेडिंग करन माण्हू जो जीअणी हराम करे छडियो हिन जे लाइ बियो पिनी दो कर शुक्र कर जो वणे तो खा बे पेट के भर पिप के भर बियो पिनी दो कर जण मुझे पी जी पोखी आउते सब खबर आ तू मुके मेरा लटा पा टंग भंजरा दोडो गडरा को गंज मिलई वाह अरे बाबा वाह शाबाश तई वाह जो ठई ए बाबा मुरिया गाल त बुधा तू जो पीत सगो ही न या वरी मुखे के ढेर तो न धोई सीधी गाला धोए मंडो तो करी अरे सगो पीती न थो करे सके वो दौरवी बाबा वो दौरवी अजकल पिलन जे लाइ घणो कुछ करणो तो पए टोप पाइणो तो पए अच्छा कपड़ा पाइणा ता पवन कुहाड़ी हथ में करणी थी पवे बाबा अज पिनण नाहे फुरणो तो पए फुरणो तो के करी खबर बाबा त माण्हू केडी न दर्शू था ॾियन केड़ा न दड़का था ॾियन पोइ उन्हनि मुतबरन जे लाइ ठोशो ई बूतारो तयार हुजे पुत्र खारदार तू छा तो समझी छितो पेनार के छोकरी दींदो ओ बाबा जेकर न देस त चढ़िया उठे ते असां बि अधीअ जो संग कोन दींदासूं पुत्र पेनार जी भेण जो संग तोखे ॾिनलो पर तुंहिंजो टेर गरो थी पियो छोकर हू जवानी में गुज़ारे वई उन में पेनार जो कहिड़ो ॾो वरी बि तुंहिंजे जुगाड़ में लॻो पियो आहे न जुगाड़ छा मतलब या छिते वारी छोकिरी सवत रुगो टिन हंधा त टुटी आहे ईअं चइनि पंजनि सां भॻी हुई पर छितो ई फुरड़ी वक़्त ते मोटाए आयसि न त हींअर माशाअल्लाह नानी नानो पक्का हुजनि हा इहो बाबा शाबाश तई वाह बाबा वाह ये एड़ी छोकरी री मां जवान के तो परणाई हा साईं ताकि तो ख़र्च वरतल जल मथा हूर लही ईअं न पर बाबा ए मुखे तो कोन तो लगे जो छतो एड़ी सोन जी कुकुड़ पेनार के दई छडींदो ओ बाबा ओ मुजा सोना बाबा मां आखिर कैसे तई क्वारो रहंदुस बाबा मुखे के न की बी चाहे तई खणी परणा बाबा खुट को न कर मां पेनार सा ॻाल्हाईंदुसि न तो बाबा सुभाणे गाड़ी मां पिनण ते कोन वींदो सही हां बुधाए तो छडे हां न वञ त न वञ बुख पाण मरंदे सवत हाणे त मूंसां शादी कर न मां में छिते मुंहिंजो दुकान तबाह करे छॾियो आहे क्रीम कोन्हे पाउडर कोन्हे कैंची कोन्हे ब्लेड कोन्हनि दुकान में असुल शीशा ई न छॾिया अथसि ग्राहकनि जा वार ऐं ॾाढी पाछुले ते पियो ठाहियां सो बि डेकोरेशन वारे खां सामानो खणी छांव करे छॾी अथसि न थिए पाछो न ठहे ॾाढी जहाज तू मूंखे एॾो तो वणी जीअं पुट माउ खे भाउ भेण खे पर पैसा त हलाए न रोज़ तो अची पिटी दुकान खाली थी वियो आहे बाबो भला बुर्श कैंची ब्लेड खाईंदो आहे छा खाईंदो न बि हुजे खपाईंदो त आहे न ऐं हे जेके न तो मिसाल ॾिना इहो उगरा न आहे न तूं ईअं बि चई सघीं पई तूं मूंखे एॾो थो वणी जीअं साबुण बुर्श खे
गजी दाढ़ीअ खे, दाढ़ी पाकीअ खे, वार कंघीअ खे ऐं कंघी कैंचीअ खे। बुधो को न तई, जितना गुड़ डालोगे उतना मीठा होगा। अरे छोरा जहाज, अरे छोरा जहाज, इते छा तो करी? एवन एयरपोर्ट ते बीह त मुसाफिर चढ़नी, फुरड़ी जो कम फिसण नकी फाटण। ओ मामी फुरड़ी, तव्हां हिन जहाज जूं सीटियूं फिरनियूं पीता लोही खपाए छॾियो त मुसाफ़िर जा अंगूठे ते चढ़ंदा जा। हाँ हाँ, चवी छा तो 5 रुपयानी फिरणी असां तुंहिंजो लोह खाई वियाऊं। ॻाल्हाई तो ये 3 डबो त खपाई। हाणे हल हल चवां थी, चवां न मामे छिते खे त हाणे न चक त सॼी उमिरि वती गिगूं गाड़ींदो। फुरड़ी जो कम फिसण न को फाटण। न मामी न, मां नाराज़ थोड़ी आहियां। तव्हां त मुंहिंजो कुझु बि न खाधो आहे न, रंध मां तव्हांजे मथां पार आहियां। हाँ, आए न पटड़ीअ ते। चङो ॿुधा, ख़ुशि त आहीं न? वरी रोई तो? न मामी, हे त ख़ुशी जा गुड़ आहिनि। अमा मुझे जहाज खे एॾो तंग न कयो त मां घर छॾे हली वेंदी मां। नथी समत, पर इन गॾह खे त समझाए न त तूं अॼु बि न जी, सुभाणे बि न जी। मामी जे न मूंखे सवत मिली वञे त मूंखे पर लॻी वञनि, पर ई मां त आसमान में उॾरंदो। ऐं बलोचिस्तान वारा अमेरिका जो जहाज समझी बम हणी केराए छॾींदई। मामी चिंची हथियार त ॾे, वधारे ख्याल सां मथां ही शिकार भॼी वञे। भॼंदो वरी काॾे? हर बार अरे मूं तोखे मना कयो आहे न त मुंहिंजो नालो न वठंदो कर। मुंहिंजा पुराणा फट उथी लिधा पवन। पर साईं तव्हांजो नालो कहर बार पियो कीअं? इहो न पुछ। मां जॾहिं ॼाओ हुउसि न त मुंहिंजी माउ मरी वई ऐं दाई मुंहिंजो मुंहुं ॾिसी मरी वई। माण्हुनि चयो त कहर थियो। अकेले बाबे ते मुंहिंजो पार पइजी वियो, तंहिं करे मुंहिंजो नालो रखियऊं कहर बार। पर ॾुकार मुंहिंजो मतिलबु भोतार दाई कीअं मरी वई? दाई इन करे मरी वई त मां ॼाओ हुउसि 1.5 फुट जो, पर मुंहिंजा शाहपर एतिरा जो एतिरा हुआ। भोतार गिरो गिरो गिरो। अरे छा थो बकी? भोतार शिकार ओए वण ते गिरो। ईअं चयो न, वण ते गिरो। मुंहिंजे रखे मूंखे थो चए गिरो। बी त निशानो लॻायूंसि था। चिंची अरे शल को टायर बस्त थी ही छा कई? भोतारे माफ़ कजो, पलक में किचरो जो मां जमी वञे इन खां अॻे साफ़ करे वठांसि। पलक में किचरो बि ओॾी महिल अची वई जंहिं महिल निशानो मुंहिंजो सफ़ा नोक ते हो। इन खां अॻु जो गुलोली छुटे हा ऐं गेरे जी मुठी गेरे खां धार हुजे हा, सॼी गुलेली मुंहिंजे मुंहं जे आर पार थींदे थींदे रहिजी वई। ऐं जे गुलेली तेज़ लॻे हा त मुंहिंजे मुंहं ते निशान ॾिसी माण्हू पक सम्झंदा हा त भोतार कहर बार खे कंहिं जवान 2 आङुरियुनि जो बुझो ॾिनो आहे। भोतार कंहिंजी मजाल आहे जेको तोखे बेनीम को करे कढां दूं कयांसि तुफ। अड़े दूंहें ते मूंखे यादि आयो त राति जो छा खाईंदो हुई? भोतार जेको अव्हां खाराईंदा आहियो। मुंहिंजी हवेली ते सदाईं दाल ऐं ग्वार चढ़ंदी आहे, पर तूं उन सां ॿियो मिलाए छा खाईंदो हुई? हा भोतार, मां शौक़ सां बसर ऐं मूरियूं खाईंदो आहियां ऐं उहे खाई उता कारे विरांडे में वाक बि कंदो हुई। हा न? हा भोतार, ॿाहिरि मौत थो वठई। भोतार ॿाहिरि मच्छर आहिनि न। अड़े मार पई पोइ मच्छर मार न, माण्हू छो थो मारी? मूंखे 3-4 राति आहे रोज़ म्यूनिसिपल वारनि ॾे फ़ोन थो कयां त मुंहिंजे ओता के भरिसां को कुतो मरी वियो आहे, अॼु खणी वञो। 2-3 दफ़ा मूंखे ज़लील करे विया आहिनि त इहो कुतो कोन मो आहे, के पंहिंजे जी हरकत थी।
मतलब तो यो कारो मुंह तू थो करी रात जोड़े घर छो थो वनी वो तार घर में न्याणिया उड़े केड़ो मुंह ॾेखारियां हाणे बक बंद कर ये उगरियूं शयूं खाइण छॾे ॾे ऐं ॿुधाए त असां वारो यार पेनार कहिड़नि हालनि में आहे वो तार पेनार जेको न हाणे बेमान थी पियो थो ॻोठ मां मण ॾेढ मण ॿ बोरियूं पिनी गुम करे थो छॾे बि तव्हांखे दाणो बि नसीब कोन थो थिए चिंची लॻे थो त तो वारे साइलेंसर में केलो विझणो पवंदो जो आवाज़ हाणे घणो थो करी ॿुधार मां सही थो चवां पेनार हाणे बस बस मूंखे सभु ख़बर आहे पेनार मुंहिंजो बाज़ू आहे जेकॾहिं पेनार न हुजे त असांखे पिनी केरु खाराईंदो अरे पेनार वॾे कम जी शइ आहे ॿुधार वक़्तु आहे त ॾसींदोसां न पेनार जहिड़ो बेईमान सॼे ॻोठ में कोन अथव हाणे बस बस हल त हली को ॿियो शिकार ॾिसूं फ़कीर साईं जी जान छॾाइण खे दिन छॾे ई नथो बाबा हा हा अॼु इलाज कयूंसि था अॼु इन जो जान छॾायूं था दिल टुट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाह ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थींदा हाणे जी थावनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो अलाए कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां ई ॾंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसलो हल थी वियो हिन महिल ॾंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे ते अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वरी वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 0313856268 ऐं एड्रेस कहिड़ी आहे रेस मोहम्मद बशीर जमाली घिटी रेशम घिटीअ खां जेका औरत ईंदा उन त रेश मोहम्मद बशीर जमाली घिटी वाह 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 माना वाह वाह हैंड वॉश 120 रुपया हार्पिक 140 रुपया ऐं सूप 80 रुपया किलो वाह वाह मन किलो जे हिसाब सां थो मिले अड़े पोइ पहिरियां किथे मार पोइ सिपाही सूबर ख़ुशि करे सही वञ जल्दी कर इहे सभु किलो किलो वठी आ किलो किलो अलमदीना केमिकल शॉप मोहम्मद बशीर घिटी रेशम घिटी आहे न उन खां थोरो औरत ईंदो न त हितां मोहम्मद बशीर घिटी अथव हिते अलमदीना केमिकल शॉप जिते माना तव्हांखे हैंड वॉश ऐं फर्श धोअण जो जेको आहे उहा शइ मिलंदी ऐं सर्फ मिलंदो सस्तो ऐं ॿियो छा आहे ॿुधा हा ॿियो हथनि धोअण जो जेके बि शयूं तव्हांखे घुरबल आहिनि घर में उहे सभु तव्हांखे सस्तियूं ऐं खुलियल मिलंदियूं ऐं क्वालिटी बि भली अॼु ई वञो खोल खोल हिते ओके बाबा छोकरा जो जिन माटराना इन केसर ते कोन लांदो सुभाणे ना ॿिए ॾींहुं वठी अचिजांइसि मां जी पसंदि जी केसर हथ कयां जल्द जिन कटीस सॼे ॻोठ खे मथे ते खयो हा हा सभु ठीकु थी वेंदो फ़िलहाल हितां कॾहिं कमु थो वञाए पैसनि जो जिन मूं ते याश किथे आहे डबू फ़कीर कहिड़ो नुक़सान थी पा थेलो त खणो पवंदी वठंदे मुफ़्त में मेला घुमंदो पा इख़लाक़ सिख मां ख़ाली फ़कीर आहियां गुरु फ़कीर न आहियां कहिड़ो तो चंपो हणाई चौक टपी वञी फ़कीर साईं थोरो आस्ते जे चौक टपीस तव्हां लाइ ॾेई किथां वठी ईंदुसि अरे उथी तकड़ो वञ तकड़ो मोट मता का मुंह मल फासे दे प्रिणी मुंहिंजी ॻाल्हि कई बाजरी जी संगल बाबा शर्म कर एडी जवान जमाण धीअ घर में वेठी थई ऐची तोखे पंहिंजो पेट में सूर पियो सो बि धीअ जेड़ी सां शादी करे वञी का पाण जेड़ी बेवाह ॻोल्हे त को सवाब मिलई बेवाह ॻोल्हिया दिमाग़ थी ख़राब
मुंहिंजी उमिरि छा आहे बेवा पंहिंजा बचा पाली या तोखे पाली समझती करे बाबा मां सब कुछ समझां थी तू पेनार ऐं उन जे सोट खे बढ़ाइण जी कोशिश करे रहियो आहीं पर मां ही हरगिज़ करण कोन ॾींदसि तूं मुंहिंजी धीउ आहीं न त छॾियां तूं कंहिं दुफ़ हाणे जल्दी कर पेनार सां मुंहिंजी शादी कराए न त ईअं ठगा ॾींदीमांइ वेंदे अख़बारनि में मुंहिंजा इश्तिहार ॾियाराईंदे त मुंहिंजी धीअ गुम थी वई आहे तूं ख़ुशि थी तुंहिंजी हुन संजय सां शादी थी तुंहिंजी शादी जेकर न हुन फ़क़ीर सां कराए त मूंखे पिनी केरु खाराईंदो वाह बाबा वाह इहो बि अकुल अथई हेॾो सारो थी थियो आहे हाणे बाबा ॻाल्हि ॿुध मुंहिंजी तूं मां हिकिड़ी अकेली न्याणीअ जी कमाई थो खाई पेनार बि तुंहिंजो न्याणो थियो हाणे असां ॿिन्हिनि जी डबल कमाई खाईंदे तोखे कहिड़ो नुक़सान उहो वरी कीअं बाबा तूं बि हेॾो सारो थियो आहे चरे थो चरियो आहे कॾहिं कॾहिं त मां सोचींदी आहियां तूं मुंहिंजो पीउ न आहीं हाणे पेनार बि वीचारो अकेलो आहे हाणे हिकिड़ो भाउ अथसि सो बि वते तो ॻोठ जा कुंवारा ख़राब कंदो न न तूं मूंखे बेवकूफ़ नथी करे सघीं मां बि चिंगची आहियां चिंगची ज़िद ते अचजां पासिंगर रस्ते में रुलाए छॾियां मां तुंहिंजी शादी अहिड़े माण्हू सां कराईंदुसि जेको मूंखे हिकु ॾींहं में लखापति करे छॾे बाबा मां न रेस कार सां शादी कोन कंदीसि कारबार वाह जी यादगिरी ॾियारी रेस ॿुठो हुयो घुमंदो हुते मां तुंहिंजी शादी उन सां कराईंदुसि सम्झीअ ऐं मुठसि मना त हिनखे यादगिरी मूं ॾियारे हाणे छा कयां पेनार ॾे थी वञा उहा का सलाह ॾे अरे बस थोड़ी रहम कर रहम सफा मारण जो इरादो थई छा बस हाणे फुरड़ी जो कम आहे फिसण न को फाटण हींअर लॻे थो त मूंखे सभु आसूल फिसा विझंदी इन खां त भलो पेनार खे चवां उहो ई ॿ टे कुहाड़ियूं कसियो वञे हा चुप करे धक खा धक जेकॾहिं धक ज़बरा न हूंदई त न मोए पेनार त केस कीअं ठहंदो केस ज़ख़्मी करण जो आहे मारण जो कोन आहे जेकॾहिं एॾी बेज़ार थी आहीं त सही सीधी तलाक वठ मुड़ुस माण्हू थी मारी जेकॾहिं एॾो मुड़ुस माण्हू हुजी हा न त ओॾी महिल पेनार खे गिचीअ मां धांधो लाॻी हा त कुहाड़ी हयो वञे हा फुरड़ी जो कम आहे फिसण न की फाटण अड़े कुहाड़ीअ खे कहिड़ी ख़बर त आॾो केरु आहे छितो माना बेपतो जंहिंजो अतो न को पतो हाणे बस कर कुझु रहम कर ते हा मार पवई ख़ुदा जी अम्मा बाबे खे मारे थी छा मूंखे न ॾंडो त मां बि ॿ टे वाहे कढांसि वरी तूं बि पीउ जी दुश्मन आहीं छा मां त ही तुंहिंजे बचाइण लाइ सभु कुझु कयां पियो वरी तूं बि मूंखे थी ॾंडा हाणे माणे हितां पोड़ी हिकु ॾंडो लॻो ऐं ॿियो घुसी वियो तूं हाणे मारे रखी पर बाबा तो छो लाटू वांगुरु पाण खे चुग कढ रहिया आहे धी समत ही पेनार ते केस ठाहियो अथमि ॾिस त हाणे कीअं थो ॿधिजे ऐं कुटिजे वञा थो हाणे थाणे ते तूं वारो कर ॿ टे ॾंडा माणे खे वहाए कढ ईअं बि सही आहे बाबा अरे छोरी मारी nie छा यार बस उठा गडनी छा अम्मा पर केस गलो थींदो छोरी हाणी त ॿ टे अञा पर तूं निकिरे त पोइ केस करो थिए बस कर तू फुरड़ी जो कम ऑफिस न को फाटे पेनार तू समझण जी कोशिश कर बाबो वडो लालची माण्हू थई हाणे मूंखे छा थो चवे चए थो त हुन रेस कार सां तुंहिंजी शादी करायां दिमाग़ ख़राब थियो सलाह छा भेनणी पंहिंजे पीउ खे सम्झाए छॾ त सुधरी वञे न त मिर्गी भौचड़े जी महिमान रुगी तुंहिंजी शादीअ जी ॻाल्हि न आहे ॿियूं बि कोड़ हरकतूं थो करे सम्झाईसि न त घटि न कंदोसांसि केड़ियूं खारदार जी जेका भेण आहे न जेकी मुंहिंजे भाउ जी मंगा इहो तवारो पीउ हुन सां शादीअ चकर में लॻो पियो आहे ऐं रेस कार बार खे मुंहिंजे ख़िलाफ़ बरगलाए थो जेकॾहिं सुभाणे रेस मूं मां हथ कढियो पोइ त मां त बुख मरी ईंदुसि किथां खाईंदुसि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए जेकॾहिं रेस मूंसां शादी कई त तूं कुझु बि न कंदी कंदुसि न छा कार कुबराईंदुसि छा मज़ाक थो कयां सुणा तुंहिंजी शादी रेस छा रेस जे पीउ सां थियणु कोन ईंदुसि तूं ॿियो को उल्को ई न कर न तूं सिर्फ़ु पिणे ते नज़र रख पिणे ते इहो ॾिस त किथां अचे थो पिणे ऐं केॾां वञे थो छो त मिर्गी भौचड़े जी महिमान तूं फिकर न कर मां सफ़ा 007 जिन्स बांड लगी पई आहियां हाँ ये फिल्मूं बि ॾिसंदी आहीं छा हा स्टार मूवी त ॾिसंदी आहियां पर मोआ घणा सीन कटे छॾींदा शुक्र आहे जो चैनल ते थी ॾिसीं जिन ग़लतीअ में DVD ते ॾिसीं त असुल कहर करे विझी पियो
डीवीडी वठी ॾे न। चुप डीवीडी सी ॾिसे वती वरी डब्बू फकीर खां जिन कढाई थी चङो हाणे टर घर हल ॾिसे न पिड़े वरी थिए न वरी बाए ताल वञा थी वञा। छिते मूंखे छितो करे वेठो आहे ॿियो मथां वरी हिन चिंगची जो आज़ार हिननि खे शायदि ख़बर न आहे मिर्गी माचड़ जी महिमान ओ सखी बानहार बजा बाबा अलाह जे नाले ते खैर ॾियो बाबा इहो ॾिनो बनो थव ॾिनो किनो न आहे अलाह जो कम नालो ईंदो आहे बाबा बाबा अलाह जे नाले ते फ़कीर खे ॾियो बाबा। सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो। भई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ़ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे न। ऐं बाथरूम धोण जो कोन इहो छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा खा चवन हाँ। उहो कुछ ठोक निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे उते सॼो सामान आहे कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सुई अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु बूथ जे तरफ़ रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव ॿियो छा आहे कपिड़नि थामनि ऐं शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे या नहीं छी हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाईंदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघे थी दादा ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आहे वठी त कोन आई अता वठण लालू का पैसा तो वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरूमारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिले थो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो ईअं नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव ॿुड़ी 3 1 3 8 5 6 2 6 8 2 शहर खां सस्तो ॿुधाईंदे हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा सही आहे सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी अल्लाह जे नाले ते फ़कीर खे ॾियनि बाबा अबा कब्जो करण आया हो छा जो अची वेही रहिया आहियो बकरा ॻाल्हि ॿुध डेली हिते घणो थो कमाए केतिरो बि कमायां तंहिंमें तुंहिंजो छा वञे जे मां हीअ पीढ़ी तोखां ख़रीद कयां त कमायां घणो थो पर इहो रेस खणो थो वञे तूं घणा ॾींदे हिन पीढ़ीअ जा 20,000 खपनि मूंखे हिन पीढ़ीअ जा 20,000 कमाल थो करे 20,000 घणा त न आहिनि भला तूं 15,000 खणी ॾे चङो हाणे न तुंहिंजा न मुंहिंजा मुर्गई 13,000 बाबा रेस खे केरु मुंहुं ॾींदो पैसा वठी तूं शहर हलियो वञ ॻोठ छॾे वञ रेस ॼाणियो बाक़ी असां ॼाणियो इहा बि ॻाल्हि सही आहे थे ख़ुशि मूंखे डेली 2-3 खपनि ई खपनि हा तूं त 2,000 तो 3,000 मां 4,000 कमाए ॼाणींदे तूं रुगो पेरड्रा तूं सौदार माण्हू आहीं नी इन करे तूं हिते वेही न हाणे तूं वञ अरे वञा थो यख न आण साईं पेनार मुंहिंजी छोकिरी खे अगवा करण आयो ऐं असीं विच में आयासीं असांजी हीअ हालत कई अथसि तूं बि ॿुधाईंदि न कुर हाँ साहब
फुरड़ी जो कम आहे फिसण नकी फाटण मूंखे बि ॾाढा सुका धक हया अथई। अच्छा लेकिन इहो कूड़ थियो त ॿिन्ही खे लाकअप कंदुसि। न साहब इछ तो कसम खणंदो। छो तूं कसम न खणंदी आहे? हाँ साहब, छो कोन कसम खणंदी? हीअ छा, पर मूं वारी ससु बि कसम खणंदी। ठीकु आहे, तव्हां ॿाहिरि वियो, मां तव्हांखे लिख पढ़ लाइ घुरायां थो। अरे ने बच्चे डेढ़ फुट ये घुरा लायास पटको विझास धूड़ कोठ बसांजो पीढ़ियूं बसांजो इन जे पी जी पाछे जो वते तो कब्जा कराइंदो। हेलो हेलो रेस कार बात? हाँ धनी बख्श साहब, वरी केड़ो सुट मुधो थई? साईं छितो ऐं फुरड़ी पेनारे खिलाफ़ केस दाख़िल कराइण आया आहिनि। चवनि था त असांजी धी समाज खे अगवा करण जी कोशिश कई ऐं असां विच में अची त असांखे ज़ख़्मी करे हलियो वियो। धनी बख्श तोखे त ख़बर आहे त ये ॿई फराड आहिनि, उन करे छिते खे एॾे मूंडे मोकिल त मां पाण ई फ़ैसिलो कंदोसां। पर कहरबार साहब, तुंहिंजो कमु थी वेंदो, बेफ़िक्र रह। जीअं तव्हांजो हुकुम रहेसि, मां हींअर ई छिते खे तव्हांजे नाले ॿुधायां थो। ठीकु आहे ठीकु आहे। बदर छा थियो? छितो ऐं फुरड़ी रान पेना जे खिलाफ़ केस दाख़िल कराइण। बोतार छॾियोसि ॿधो चङो आहे। बसि कर, तोखे त ख़बर आहे न त पेनार असांजो माण्हू आहे। तोखे त अलाए छा कयो आहे पेनार। अचे वठ फाट पी। अरे एतिरी थोरड़ी सब तो केॾा वञ छाड़े फ़कीर गेरी जेको अॻे सो तॻे छॾ हुन हराम खोर खे, मूंखे ॿी बि ॾे। गाने का जाने छोड़े खार से दुकान छोड़े खार से दुकान मां हराम खोर हां बाक़ी हे हिलाली पुटरा मुझे छो तो सो वठी से। अरे भेण थो ॾियां भेण, इन करे तो ठोक वधीक वठां, उहा बि त पीअंदी न। पर ॻाल्हि ॿुध, मूंखे पढ़ण लाइ को संग हथ कयो या न? अरे ॿुधो तम त छितो संग ॾियण खां फिरी वियो थी, मुंहिंजो फाणे सां निकाह कराईंदे छा? जेको हुते त सॼो ॾींहुं मेला कमाईंदो। खारदार अरे हेठि कर ख़बर आहे मूंखे, जान अॼु ताईं कंहिंखे हीअं अथई? तूं पाण खे सम्झी छा थो? यार हाणे छॾ, घणो बोर न कर, मथो ई चटे वेई। मां चवां थो त अरे मूंखे ख़बर आहे तूं कुझु कोन चवंदे, पर मां थो चवां मां मुंहिंजी भेण जे संग जो आसरो लाहे छॾ। कोन ॾींदो साईं, कॾहिं बि कोन ॾींदो साईं। बकवास बंद कर। इलाज नाले खेर हाणे हिन कुहाड़ी हित मां विरहां पियो वट तो तव्हांखे ॾींदो था चां नंढा डोड़ायो कमायो वञी वतदार की पिन था। अरे तूं मूंखे ईअं थो चई? अरे कोड़ करे निकिरीअसि, न निकिरे था न त टुकर करे छॾिया अॻिते सां ईअं न ॻाल्हाइजांइ। हूअं बि चवंदा आहिनि न मिर्गी मचड़ जी महिमान। हलो आज नाले खेर जो वज़ीर जी बाबा चिंची नज़र नथो अचे। बाबा बनी थियो आहे। वालेकुम सलाम। तुंहिंजी एॾी जुरियत कि मुंहिंजे साम्हूं ई सोफ़े ते त वेही। छोरे से तव्हांखे टीवी आया जे एॾी वॾी रड़ कई अथव। बक न, तुंहिंजी हैसियत ऐं असांजी हैसियत में फ़र्क़ु नज़र नथो अचे। सोफ़े ते त कुतो ई कोन वेहे। मां मड़ी मज़ो पियो वठां। छा थो बकी? रेस ग़लति न सम्झो, मुंहिंजो मतिलबु आहे जेको रेस जी बराबरी करे न उहो माण्हू न आहे, कुतो आहे। हा ईअं चयो न। बच्चा ओन मल चे मैं तेरे सुकुराए थई छापे जी हिन मल छो आई?
छा पियो चए? रेस इन ॻाल्हि खे छॾियो, हिन मोतबर खे जंहिं कम लाइ घुरायो अथव न उहा ॻाल्हि पुछोसि। न पर ॿुधाए त सही, चवे छा पियो? रेस तव्हांखे न ॿुधाईंदुसि, हणी मारे विझंदोसि। अरे चिंची चेड़ा आहे न, ॿुधाए त छा पियो चए? रेस चवे पियो तूं हल त मां अचां। अरे बच्चा, तुंहिंजो दिमाग़ एतिरो ख़राब थी वियो? रेस मूं चयोमांसि तूं हल मां अचां थो, इन में मुंहिंजो दिमाग़ ख़राब थी पियो, कूड़ पियो हणेव। अरे इहा ॻाल्हि न आहे, तूं कंहिंजे ॻोठ में वेठो आहीं? रेस सन्यासी काड ते तव्हांजे ॻोठ जो नालो आहे? मां इहो ई त चवां थो त ॻोठ मुंहिंजे में वेठो आहीं, भलायूं वरी ॿियनि सां पियो करी। अरे इहो प्रेम बख्श आहे किथां जो? रेस प्रेम बख्श शहर खां ॻोठ में कारोबार करण आयो आहे। कारोबार करण आयो आहे त तुंहिंजी इहा मजाल जो असांजे चौक वारी पीढ़ी हुनखे पिनण लाइ वठी ईंदी थी। रेस इन में मुंहिंजो त न आहे न, पीढ़ी कंहिंजी बि हुजे, रोज़ी त मां थो कयां न। तूं रोज़ी थो करी ऐं मूं जेको फ़क़ीर विहारियो उहो काॾे वियो? साईं मार पोयसि 3 ॾींहंनि जी कमाई खणी शहर भॼी वई। ऐं तूं कंहिंजे धण साईं? अथव घर में रिढ कान, ॻाल्हि वरी धण जी। सटअप ऐं शटअप न शटअप। अरे हाणे तूं असांखे सम्झाईंदे, डर मुंहिंजे अखियुनि अॻियां त मुक्त हणी फे न विझाए। मां पाण ई ॾिसंदे प्रेम पक्ष खे। रेस हुकुम कयो, असां बगीचा जे लाइ वेठा आहियूं, हणी इन प्रेम बख्श जो मथो कचो करे जूं। न नज़ीर, तकड़ जी ज़रूरत न आहे। सवत ओ सवत, तूं त मूंखे सवत ॾे न, पिणे त मुंहिंजो सभु कुझु खाई खपाए छॾियो। बाक़ी तुंहिंजे लाइ 10,000 लिकाए रखिया अथऊं शादी लाइ, तूं त मूंसां शादी कंदी आहे न? हा हा तोसां शादी न कंदसि, बाक़ी पिणे सां शादी कंदसि। वाकई तूं सच थी चई? नूर भटारे जो कसम आहे, जो कूड़ हणा न त तुंहिंजो मोहल मुंहुं ॾिसां। भली सोना भली, मां त चवां थो तोसां प्यार कंदे कंदे मां फोत थी वञा, छो जो मां माण्हू आहियां बाक़ी मार। सोना जहाज हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई? हा हा जल्दी ॿुधा, अॼु मां सफ़ा फुल चार्ज लॻो पियो आहियां। फुल चार्ज? हा हा तुंहिंजे इश्क में। पोइ ये जल्दी जल्दी 10,000 ॾे न त हिफ़ाज़त सां रखां, न त इहो बाबो फिरी वेंदो ई, असांजी शादी थींदे 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 रहिजी वेंदी। मुंहिंजी समत है, इहो त सही आहे, पर तोखां वञी इहो ख़ारक मुंहुं खसियो, पोइ असांजी शादी कीअं थींदी? मतिलबु त मूं ते एतबार नथी, पोइ मिलण छो आयो आहीं? अड़ी चरी आ छा? हे 10,000 त छा मां तुला जान बि ॾेई छॾियां। हा हे वठ, पर हिन झंगे ॿिले खां लिकाए रखजां। आहिनि त पूरा न, आहिनि असली न, तूं को बि खुटको न करे, लस्सीअ जा 10 गिलास पी वञी सुम्ही पओ त पोइ माशाअल्लाह। पर ॿुध, वरी कॾहिं मिलंदी है? जॾहिं पैसा ख़तम थिया। छा? न न, मुंहिंजो मतिलबु आहे जॾहिं पैसा ख़तम थियनि मूंखां खणी वञिजे, वरी मूंसां मिली बि वञिजे। कहिड़ा हाल अथई? झूना तो मां जवानी पे थी ट्रमे, शर्म कर चिंची शर्म। हिकड़ो टायर कबर में, ॿियो ॿाहिरि, बाण ते अखे कोन थी पवई। यार चिड़ी छो तो ईअं खणी मज़ाक कयो मैं? अलाए जे मूं चयो गर्मी जो असर थी वियो अथसि अलाए। ॿी ॻाल्हि ॿुधी त मैं, वरी कहिड़ो टुको बिटुको खणी आई? ॿुधो आहे त तोहारे भाइटे पेनार खे छिते संग ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। मूंखे त पहिरीं पकई छितो कान का छित कुताई ज़रूर कंदो। पोइ तूं छा थो चईं? ईंदसि पाण वारी थी बाजरी जो संग। तोखे त ख़बर आहे न, पेनार मुंहिंजो भाइटियो, इहो अधे वॾे जो रिश्तो थियल अथई। ॿियो त मुंहिंजे पुट खारदार जो पेर गरो आहे, जो पेनार जी भेण शादी खां पहिरीं अलाह खे प्यारी थी वई। उनमें पेनार जो ऐं पेनार भाउ जो कहिड़ो ॾोह? हेड़े हे अञा जे पोड़ो न आया अस्सी मत खसी। अड़े जटिया पुट पेनार बि ठोयो, वरी बि जैसा धीअ जो संग पियो थो करी न, उहो त मुरागो न हिननि में न हुननि में, यानी के टी जिन्स मार पे छो थो न्याणी ज़िंदगी ख़राब करी।
सब खबर आ मुड़स माण्हू आ मिड़ई संगत अहिड़ी मिली अथसि उन करे ईअं थी पियो आहे। शादी थियसि त लाइन ते अची वेंदो। हाणे जंहिं लाइन ते उहा लाइन बस तुंहिंजो कम आहे शैतानगिरी करण। चङाई जो मियां हाणे वक़्तु ई कोन्हे। मां त सोचां पियो बाजरी जो संग के सुखी जा ते कराए ॾियां, पर तो में अकुल उहो चेन अॼु जे पाण वारे भाउ जो टंको न भञा त मुंहिंजो नालो बेनार न आहे। बदनाम करे छॾियो त सॼे ॻोठ में। उनखे त पोइ थो ॾिसां। पहिरियां हिन चिंगची जा टायर बस्ट कयां। अरे कॾहिं खां रसी चमचागिरी छॾेव कतींदो पढ़ियन वांगुरु संग कराईंदो। तरस पोड़ा ईअं तोखे बाजरी जो संग मिञाण कोन ॾींदुसि। बाजरी मुंहिंजी कुंवार थींदई। अरे चवी छा थो बीह त मां तुंहिंजी ख़बर थो लां। वियो हलियो तरस पुट काॾे वेंदे मिर्गी मोचड़े जी मेहमान। छा थियो ज़कात खुली वई छा? न वॾा रेस ते जो प्रेम पेश का जो टंगू भजाइंदो सर। टंगू बंजराईंदो छो? मूंखे त खेरा त ईअं ई घणी थी मिले। टंगू बंजराइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तू टंगू नेला कोन थो बंजराए जो खेरा त मिलई। टंगू उनेला जो बंजरायो जो तो उन जे ॻोठ जे मेन पड़ीअ जे कब्ज़ो कयो आहे। कब्ज़ो छाजो? दिमाग़ ख़राब अथसि छा? मूं अॻे फ़क़ीर खां पूरनि 13,000 में पीड़ी ख़रीद कई आहे। असां मीटर सोबे अच्छा मीटर पुट ख्याल सां वेजा न ते रेस मीटर मां सूट न करे छॾई सब बगैर उन वारो। ही ॾिस ईअं थो रेस असां सां पीड़ी खाली करे। ईअं असां बि कोन वेठा आहियूं। असां आहियूं मीटर सोबे अच्छा। हाँ समझियुसि रखे ने अंदर। हाणे हिते वेह त मां ज़रूरी कमु करे अचां। जेकॾहिं रेस अचे न कोन ईंदो। रेस जी तबियत खे मां बि सुञाणा। पहिरियों 10 ॼणा खां मुंहिंजे बारे में पुछंदो गरम आहे या थधो। तुंहिंजे रेस खे मूं ताईं पहुचण में कुझु ॾींहं लॻंदा छो जो तूं आहे मीटर पुराणो। समझी वई न? हाणे ख़्याल कजां। वॾा अजरकारा टोपीवारा अदा सही वञे अलाह जे नाले जोड़ी तव्हांजी सलामत रहे। लख लानत ते अड़े मुंहिंजी भेण। अचे थी तूती। ये मां पिनणी खुश ताई। हाँ मासी फुरड़ी तुझे अचान का 5 मिनट पहिरियां त खुश हुयसि। हाणे बि अला खैर ई कंदो। छो छोरी मां कोई शैतान आहियां छा जो मुंहिंजे अचण सां खैर कोन थींदो? फुरड़ी जो कम आहे फिसण नकी फाटण। अड़ी मासी तूं बि फिसी फिसी वरी फूकजी थी वञी। हिकिड़ो दफ़ो जे करे न फाटे तेन ॻोठ वारनि जी जान छुटी पए तो मां। हाणे ठायो पिण चिंची खां वियसि जेको धीरनि जेतिरनि त अखियूं रखंदो
अड़ी मासी जेकॾहिं एतिरो ई पराई धीरुनि जो ख्याल थी न त हिन पंहिंजे मुड़ुस छिते खां तलाक वठी करे मुंहिंजे पीउ सां शादी करे वेही रहियो। मां हिन बेमुदे ते चोसे अंब खे टूए में विझी ॿाहिरि साड़ियांसि मो ओडन जो रंबो। हा साईं, तुंहिंजे हिन छिते खां बि वियो मार पैसे खुदा जी माण्हू त लॻे ई कोन थो ॼणो कंहिं अटो ॻोहे उछलाए छॾियो आहे। मार पैसे ख़बर ई नथी पए त नको काथे अथसि कन काथे अथसि हथ काथे अथसि। मो छिलियल पटाटो छोरी अरकान सिक पी जे देखे थी ॻाल्हाई पोइ तूं छो थी मुंहिंजे पीउ जे लाइ चवें? हा मुई डाठ आई मुठसि मां वरी डाठ आहियां। अड़ी पंहिंजो मुंहुं ॾिठो अथई रुपया री कुल्फी। अड़ी हाणे हल त धिका ॾेई कढाए न शांगियल टाली। अड़ी वञा थी वञा भगल डोई। अड़ी अरे निकुर मां चवां थी हींअर जो हींअर मुंहिंजे घर मां निकुर त कपड़नि वारी सोटीअ सां ॾियाए न सटको थी जी जो तुंहिंजे घरां थी खावां। तूं पाण पिनड़ी वती दी शादी खां अॻ में रलण लॻी पिनंदी। अड़ी हे चिंजकी जो घर आहे केर त गॾहनि जो वाड़ो आहे। हेॾड़ी झक मां तोखे मिंथू कयो ने तुझे पहिरें पईया त मुंहिंजे घर अच। हा तुंहिंजे घर अच हाणे मुंहिंजी जुती वञा थी वञा सिंगरी बकरी। इते पेनार खे घुराए प्यार जा पेच विढ़ाईसि। चङो पोइ तो समा ॻाल्हायां थो। काॾे? हिते थोरो कमु हो। हा हा भई पाणी खेलंदा छा पियो कंदो अची? बाबा इहो सदोड़ो करण जी कोशिशि पियो कयां। मां चयो ॾिसूं त मां सदोड़ो थी वञा। मूंखे कीअं घुरायो अथई रेस? पेनार पेर सोचे सम्झे खण। छो पेरनि ॾेढा भला आहे छा? मुंहिंजो मतिलबु आहे त ॻोठ वारनि जूं हींअर तो में ई नज़रूं आहिनि। मां को वापडा में भर्ती थोरी थियो आहियां जो ॻोठ वारनि जूं नज़रूं मुंहुं में आहिनि त केॾी महिल लाइट हणंदो ऐं केॾी महिल लाइट कटींदो। हूअं बि चवंदा आहिनि त मिर्खी मौचड़ जी महिमान। शुक्र सॼो असांखे इहा बीमारी कान्हे। तोखे न आया रेस? मां इहा ॻाल्हि नथो कयां। मुंहिंजो मतिलबु आहे त चिंग जी तुंहिंजूं दाऊं थो करे त पेनार मूंखे तंग थो करे। रेस चिंग जी वॾो बेगैरत आहे। मुंहिंजे भाउ जी मंग में बकियूं थो विझे ऐं मुंहिंजे चाचे खे बि चोरे थो। जे न मूंखे अची वई जुनूनी त तोखे त ख़बर आहे रेस त मिर्खी मचड़ जी महिमान। तुंहिंजे भाउ जी मंग पर तुंहिंजो भाउ त बस रेस बस अॻिते हिकिड़ो लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजांइ। हिकु लफ़्ज़? कहिड़ो लफ़्ज़? मूंखे सम्झाइण जे बदिरां पंहिंजे हिन चिंचीअ खे सम्झा। बते त ॻोठ जे न्याणियुनि में अखियूं विझंदो। अछी ॾाढी अटो ख़राब। सही थो चई। मुंहिंजी वञी उमिरि चढ़ंदी मार पैस मुंहिंजी शादी कोन कराए पाण हुते ॻोठ जे न्याणियुनि में अखियूं विझंदो। भला ॿुध बाजरी अहिड़ी सुणी आहे छा? रईस पेनार जज़्बाती न थी। मां संग जा पैसा ॾियण लाइ तयारु आहियां। रईस घणा ॾींदे पैसा? छा मतिलबु? मतिलबु त मां पंहिंजे भाउ जे लाइ ॿियो को सस्तो संग वठंदुसि। तूं रक़म ॿुधा। 50,000। रईस 60। मां चवां थो रईस 70। रईस 80। रईस मां थो चवां इहे पैसा थोरा आहिनि छा? घटि नाहे पर मूंखे अॼु ख़बर पई आहे त तूं केॾो किरियल आहीं रेस। अॻिते कंहिं ॻोठ जी छोकिरीअ खे ॾिठो अथई त मां जमाल घोटो खाई उफट मारे छॾींदुसि। जमाल घोटो तूं खाईंदे ऐं मरंदुसि वरी मां छो? ओ ईअं त मां जमाल घोटो खाईंदुसि त मुंहिंजो पेट साफ़ थी वेंदो ऐं तुंहिंजो खारायल नीमक मुंहिंजे पेट मां ईअं निकिरी वेंदो जीअं दुनिया वारा मूंखे न चवनि त पेनार भेने में कहो। पेनार वेंदे वेंदे मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी वञ। मां हाणे बाजरीअ सां न तो वारी पिनड़ीअ सां शादी कंदुसि। ॾिसां त तूं छा थो करी। कारबार मूंखे पहिरियों शक हो पर अॼु मूंखे पक थी वई त तूं वाकई कहर आहीं कहर ऐं ॻोठ वारनि जे मथां पार आहीं मुछनि वारो ॿार आहीं। पर इहो ॿार ॻोठ वारनि जे मथां मां लाहींदुसि। मां
तुझी शादीअ में तुझे खुशियुनि खे मातम में तब्दील न कयां त मुंहिंजो नालो पेनार न आहे। छो त तोखे ख़बर आहे त मिर्गी अचड़े जी मेहमान। हल हल वञी कुआरी तिखी कर। फकीर साईं अॼु इन जो दिन गॾण त मां ॿिए हंधि वठी वञा। छोकिरा दिमाग़ ख़राब थी छा? डबू फकीर खे तो एतिरो कमज़ोर सम्झियो आहे। ॾिस जात अॼु हिन जो दिन कीअं थो लहे। चुप कर समझी न वञनि। धक धक डबू फकीर वो धक धक करने लगा मोरा दियरा डरने लगा। यारी ट्री थो थी थोथी फकीर सी ये थोथी छा आहे? छोकरा हिन में थो बि आहे थी बि आहे। हे हूअं त मर्द आहे पर हिन में मुसाली बि आहे। मां मुसाली बि तुंहिंजे लाइ थी आहियां। तुम त मुंहिंजो थी न। आई लव यू आई हेट यू। रिठ बकरी में आसान टैप खे करान। छॾींदे या न छॾींदे? ही जेस ताणी मेल न कमाईंदो न तेस ताणी के कोन छॾींदुसि। कोन हलंदो तुंहिंजे चवण ते मेलन ते ध्यानु छॾीस। जेकॾहिं मेल न कमाए तूं त मूंसां ठह न। आई लव यू डबू फकीर आई लव यू 1 2 3 आई लव यू। देला अॼु त सिर वञाईंदा। सुभाणे हिन ज़मीन खे पाणी ॾियणु खपे। सफ़ा सुकी वई आहे। हेॾा बाग ॾिस सॼो बाग उजड़ी वियो आहे। हिनखे खॾा भला तयारु कराए सुभाणे हिनखे पाणी ॾे। पहिरीं बाग वठो त सही अॻे ई पैसा खाप ॾिसो। चिंची दिलि में रखी ठुप कोन। अरे छॾ त घड़ी खनि लहे त कयूं। ख़बर दिमाग़ ख़राब छो थी आहे? लंगी तो जी सलाम ही कोन थो करी। छो सलाम कया बा? कहिड़ो असांजो अंदर ठारियो थी हाँ? सूबेदार साहब वटि ज़ख़्मी हालत में पहुतुसि। छॾी हा न इहो पेनारो ई मथे ते चढ़ी कोन वञे हा। मां त चवां थो 10 सालनि जे लाइ जेल में हुजे हा। हा छितो माना बेपितो जंहिंजो अतो न की पतो। हा सही थो चवीं चिता। मूंखां भुल थी वई। हाणे तूं ऐं तुंहिंजी ज़ाल मुंहिंजो कमु त ठाहे छॾींदव न। जी तूं हलो त अॻिते। मां हलां साईं? हा हलो त अॻिते। मूं वारो कमु थींदो या? बोतार तो त असां सां कोन निभाई बाक़ी असीं निभाईंदासीं। असांजो बाक़ी कमु कहिड़ो आहे? इहा पिनणी हाणे तव्हांजी थींदी। पेनार वञी चौंपर घसाए। वॾी ॻाल्हि त पेनार जेको तव्हांजे लाइ कमाईंदो हो न ऐं उन खां टीण ते इहा पिनणी तव्हांजे लाइ कमाईंदी। तव्हां रुगो मुठ ते सिगरेट पीअण जी आदत विझो। चिता छा थो बकी? सरकार तव्हां रुगो पिनणीअ सां शादी कयो। आम सिगरेट कोन पीअंदव। जेको 100 रुपया वारो सिगरेट आहे न कारो उहो पीअंदव। अरे सिगार चइबो आहे उनखे। जट जा पुट कॾहिं सिंघियो अथई? पोतार तव्हां पीअण शुरू कंदव त असीं बि सिंघी वठंदासीं। चिता वाकई नाले वांगुरु छितो आहीं। पोतार छितो माना बेपितो जंहिंजो अतो न की पतो। हाणे ॾिसंदुसि त कीअं थो पेनार पिनड़ीअ सां शादी करे। टके टके लाइ न पिनाए मांसि त मुंहिंजो नालो ई न आहे। जेॾी महिल तो मौक़ो मिलेसि डब्बू फ़क़ीर जे आस्थाने ते
घणी खानदान जी बेड़ी बोले छई हूं अब चवंदा आहिनि न मिर्गी मोचड़े जी महिमान त मूं छा कयो चुप कर भी ठीक हिते ई बि मां हिन रक्षे जे पुट चिंकीअ खे ॾिसी अचां हॾ गुॾ फञी थो अचांसि हितां चुरजांइ बुरजांइ न मिर्गी मोचड़े जी महिमान अदा भली गारंटी वारो ठपो आयो वञ ऐं जेकर हितां पेर चुरां त ईमान वञे आई लव यू अदा न त ई खड़ थई वरी आई लव यू ये हरकतूं इटकूं मिटकूं छॾे ॾे न त कारी करे मारींदोसि हिन कोहड़ी सां गतरा गतरा कम सै शुक्र आ तो बि मञो त मां कारी आहियां जाने की मैं लेडीस आहियां मतलब त चिटी पिटी तुंहिंजी भेण आहियां भेण जा सक्का बकवास बंद कर तुंहिंजो जुन मां पोथो कढां पहिरें मां हिन सां मुंहुं ॾेई अचां हूअं बि चवंदा आहिनि न मिर्गी मचड़े जी महिमान हिते बीठो हुजे मिर्गी मोचड़े जी महिमान तूं तो दोह कहिड़ो कयो अथई असां सोटर खे पाण में विढ़ाए मारियो अथई असांजे चाचे खे बरगलाए बेड़ी बोले छॾी अथई तूं छा थो सम्झी ॾे मूं न तो न हे त मां वारो सोटर दिल पर आहे अॼु हिन जूं टंगूं भञी ॾिस अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावन साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 तोखे पोइ ॾिसंदुसि पहिरें भाउ खे ॾिसां काॾे छोड़ो दस पेनाल मूं तोखे रेस खां टंगू न भञ रहियो मुंहिंजो नालो चिंकी आहे छोरो काॾे हो हिते बीहारे वियो अथांसि ख़ुदा जी मार पैस वरी मौक़ो मिली वियुसि वरी वियो हूंदो डबू फ़क़ीर ॾे अॼु डबू फ़क़ीर खे न ॿिन्ही खे गुहाड़ी सां कतरा कतरा थो कयां काॾे विदे पुट दिल पर ॿुधा मूंखे नींदे मां काॾे जेकॾहिं तोखे पकड़े तुंहिंजो सिर न वठियो अथमि हाणे असांजी क़ौम लॼाई थी असां ग़ैर ते माण्हू इज़त वारा चाची फुरड़ी हाणे तूं ई को चकर कर त चाचो छितो जीअं संगत संग मूंखे ॾे हाणे तूं मूं वटि कुझु ई न आहे बचो हाँ हाणे सुञो थियो आहीं त मूं चाची पेर पकता ॾेई माल सभु खाराए छॾी छिते खे थोड़ी जो कमा फिसण नकी फाटण चाची मां माण्हू आहियां पाकी मार इन छिते निड़े ते पाकी रखे नी झट को ॾिनोमांसि त झिरकी वांगुरु मुंडी धड़ खाई 10 फुट परे वञी किरंदसि फुरड़ी आहे मुई जो तू छिते जी मुंडी लाई थी वाह डाले बस बस हींअर त चई पई त छिते खे सभु कुझु खाराए मूं वटि ख़ाली हथे भॻो आयो आहीं जेकॾहिं न मूंखे 2 टे रुपया ॾी हा त हींअर समा त तुंहिंजा घर हुजे हा चाची जेकर इहा ॻाल्हि आहे त पोइ ईअं सम्झ 10,000 तुंहिंजा थिया 10,000 किथे अथई अरे होॾां अचई तो चाचे छिते मूंखे सुञो करे छॾियो वरी ये जल्दी में 10,000 रुपया किथां आया छोरा धाड़ो त कोन आयो अथई न न चाची
सवा तट लिकाए रखिया अथव न। छोरा कूड़ छो थो हणी सवा तो सुई लभंदी आ न तरे भी मुखे बुधाईंदी आ हेडा 10,000 रुपया के मुखा लिकाया थई। चाची मु झलियो मास्तर के सा गाल न कजा हिनर घुराए पुछी दिसीस छो जो मां मानू आया पाकी मां हिनर त घर में कान्हे का अचे त पुछांस थी कोने का काडे भाई अलाए जे त बाजरी रे थी वन्या। समत छा तू मुसा एतरो प्यार थी करी जेका शे तुझे हथ में थी अचे पंहिंजे माउ पीउ खां लिकाए बि मुना खड़ी थी अची। मुंहिंजा साईं हे त खसीस 10,000 आहिनि मां तुंहिंजे लाइ जबल टाकण लाइ बि तयार आहियां। मोह में आहे छो मुंहिंजो तुंहिंजे मथां एतबार नथो विए। सही तो चवीं खारदार अम्मा ऐं बाबे मूंखे एतिरो इस्तेमालु कयो आहे जो कॾहिं कॾहिं मूंखे पाण तां बि एतबार लही वेंदो आहे। मुंहिंजी तोसां केतिरी मोहबत आहे हिन लाइ मां कसम खाइण लाइ बि तयार आहियां। तूं जेकॾहिं कसम खणण लाइ तयार आहीं त मां बि हिकु ॻाल्हि ॿुधाए मूं में बि हिकिड़ी आदत पइजी वई अथई। आदत कहिड़ी आदत? हे वटि पैसा मूंखे पेन और मोल खपे। पेन और मोल खपे? हाँ त पोइ 30 साल इंतजार कर। अरे चंडा 30 सालनि खां पोइ डालडा ऐं चांहि जो दौर लॻो पियो आहे। मां त तरजेरो हूंदुसि छॾां तूं कंहिं दुफ़। जट जा पुट पेनार जेरो कोन खपंदो तूं वरी चई तो मोल खपे। पेनार केड़ो हाथी जो सिंगा जो खपंदो। मुंहिंजो मतिलबु आहे तूं पेनार खे मार ही उनजा पैसा अथई। इएं चओ न त फट मारणो आहे सम्झ त मरी वियो। पर छो मारियास हुन मुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? हुन तुंहिंजो कारो मुंहुं कयो आहे। कारो मुंहुं मूंचो? न न न मूंचो कारो मुंहुं करे ऐं मूंखे ख़बर न पवे कूड़दोणी। मूंखे कहिड़ी बला खाधो जो मां तोॾे आयुसि। हा जूसे जो त हिन जी याददाश्त गुम थी वेंदी आहे। हिन खे मथे में धक हणबो त पोइ हिन खे याददाश्त वापसि अची वेंदी आहे। मरी वियासीं आमिर खान जे पुट मां। अरे मूं तोखे पंहिंजे मारण लाइ पैसा कोन ॾिना ॿिए जे मारण लाइ ॾिना हम। तूं ॿिए खे मारण लाइ पैसा ॾियणा आहीं? कंहिंखे? पेनार खे मारण लाइ। पेनार घोटकी तूं वञी आराम सां सुम्ही पओ। अरे घोटकी केरु घोटकी? अरे तूं घोटकी आहीं न? न मां सखर आहियां। अरे मुंहिंजो नालो घोटकी न पर चिंगची आहे चिंगची। ऐं मूं तोखे पेनार जे मारण लाइ पैसा ॾिना आहिनि। पैसा? हा पैसा। हिकिड़ो मिंट। केरु आहीं तूं? मां तुंहिंजो पीउ आहियां पीउ। तूं पीउ आहीं? जेको थो मिले ईअं थो चए। ओ जट जा पुट तो जो चयो मां तुंहिंजो पीउ आहियां वरी इहो जट केरु आहे? हाणे ॿुध हे धक तोखे मूं यादि किरी लाइ हयो आहे त जेॾी महिल सूर थिए इहो यादि कजे त पेनार जे मारण लाइ चिंगची पैसा ॾिनो हो। यादि बीठी? सम्झी वियुसि त पेनार खे पिनाइणो आहे ऐं तोसां निभाइणो आहे। जान छॾ मारे विधो अथई। दादा पंहिंजे छोरे खे सम्झाए छॾ जेकॾहिं बाजरी जो संग ॿिए खे ॾिनव न त हिन ॻोठ में मूंखां वधीक पुछड़ो ॿियो केरु कोन थींदव। छो त मिर्गी अचण जी महिमान। पेनार छो जी छितो थियो ई कोन में थी बाजरी ॿार घटि में घटि पंहिंजे भाउ खे त सुधार। शादी थींदसि पाण ई सुधरी वेंदो। बाक़ी तव्हांखे दिमाग़ में खलल आहे तो मूंखे खोले ॿुधायो त कयां पुछड़ो मिर्गी मोचड़े जी महिमान। ठीक है असां बि चूड़ियूं कोन्हनि पातियूं बाक़ी मुहारो पुट कुंवारो रहे हा न। हाँ हाँ मां बि जल्दी खारदार लाइ रिश्तो ॻोल्हे पोइ तव्हां सां राब्तो कंदुसि। माशाल्लाह। अल्लाह हिन खारस मां पुछा मोला जान छॾा।
ॻोठ जा सभु वण कसाए छॾिया अथमि भितूं कसाए छॾियूं अथमि खरदार जुलुम थियो जुलुम अरे छा थियो पक्की छो नथो वातों ॻाल्हाए बेनार चाचे खे मारे वेंदो हाँ अरे काथे ओ होदे हो बाबा मेनू तू मुझे पीए खे अकेलो ॾिसी मारी थो मुंहिंजो पी निधड़को आहे कहिड़े तोखे चयो आहे मां तुंहिंजे पीउ खे मारियो मुंबड़ी दरकार न थमास अरे हुन छोरे जो अची मूंखे ॿुधायो त तोरे बाबे खे शहीद करे छॾियो अथई छहरनि जे चवण ते लॻजाए बाक़ी असां अछी ॾाढी इतबार न कजाए हिन ॻाल्हि खे छॾ इहो ॿुधाए त मुंहिंजो बाबो किथे आहे कोन मुंहुं आहे तुंहिंजो पीउ पोयां अचे ई पियो जॾहिं हा छा ईअं मारींदोसांसि अञा मुंहिंजो संग रहियो पियो आहे हूअं बि बिरखी वाचड़ जी महिमान इन जे लाइ त आयो हा अचई थो चाचा सठो थियो तूं अची वे बाबा तू जीअरो त आहीं न बाबा हा मरी वियोसि क़बर मां निकिरी आयो आहियां अरे तव्हां ॿिन्ही जी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे कुत्ता न वांगुरु वत सां विढ़ंदा हल मां तोखे घर थो सम्झायां चाचा अॼु जे तूं न अची आ न तवारे छोरे खे गतरा करे छॾिया हा छो त मिर्खी माचड़ जी महिमान हा साईं हे जेके सॼे सिंध जूं अस्पतालूं आहिनि न ये तो वारे शहीदनि सां भरियूं पियूं चाचा वठी वञ पंहिंजे कूंदर खे कयांसि न ज़ाया अरे हा अॼु बचो थो वञी जेकॾहिं ॿिए दफ़े मिले न अहिड़ी मिर्खी ॾींदोसांइ जूतो बि न सिंगी सघंदे अरे हल डिॼां थो त मथां तुंहिंजी ख़ारिश मूंखे चंबड़ी वञे न त उहो अशर कयईं जो तवारी ख़ारिश बि तोखां तोबो करे भॼी वञे बाबा अॼु मूंखे इजाज़त ॾे बाबा मां हिनखे भाकुर पायां और ई ख़ारिश हिनखे अहिड़ी चंबड़े जो वते पुठीअ सां ॻोठ जूं भितूं खणींदो अलाए छो थो भाकुर पाई दिमाग़ ख़राब थई चाचा चवां थो त वठी वञीसि वञी ॾोरूं ॿोरूं हणाईसि हूअं बि मिर्खी माचड़ जी महिमान हल मां तोखे हली घर थो सम्झायां सर जी सर मां रेस कारोबार जो को बि कमु कोन कंदुसि न सर मां हिन ॻोठाणे खे ॾिसंदुसि ई कोन ओके सर छा थियो सर पेनार ऐं रेस जो झेड़ो मथे वञी पुॻो आहे मूंखे त सर खिल थी अचे पूरे किली दो सर छो था मज़ाक कयो इहो को झेड़ो आहे जेको मथे पुॻो आहे मां माना मज़ाक थो कयां कूड़ थो ना सर खिलण जहिड़ी ॻाल्हि त आहे न हेॾा बलोचिस्तान में हमला पिया था थियनि कश्मीरनि सां ज़ुल्म लॻो पियो आहे फलस्तीन ते यहूदी ज़ुल्म वेठा कनि उते वॾा मुल्क कन लाटार कयो वेठा आहिनि ॼण कुझु आहे ई कोन ऐं हिते ॻोठ में ॿ टे ॼणा पाण में थफा थुफी था कनि त ॻाल्हि वञी थी मथे पहुचे अहिड़ो जे जवान आहीं त वञी मुजाहिदनि सां गॾिज वञी शहीद थी तूं हिते रुगो वापदा खे सिधो कर तो सम्झ त वॾी फतह माणी वापदा तौबा कर वॾा लोड शेडिंग जे खिलाफ़ कल्ह पाड़े मां 50 माण्हू गॾु करे वापदा ऑफिस जे आॾो पहुतासीं त पोइते जो लूणो हणा त बाक़ी 3 ॼणा बचा आहिनि पोइ ख़बर पई त 47 ॼणनि जूं कुंडियूं लॻल आहिनि हुन करे त चवां थो अलाह अलाह कयो पंहिंजा बचा पालियो साईं ॼणनि गाईं ॼणनि कराए न पानी बेइज्जती छितो थियो आई जा असांजी बेइज्जती केर कंदो मुंहिंजी बेइज्जती थी आहे मूंखे ख़बर न आहे केॾी महिल थी बेइज्जती कंहिं कई बेइज्जती
पेनार मूंखे सॼे ॻोठ में टुकाए टुकाए मारियो मोचड़ा खाई 5 फलनि ते तुंहिंजी इज़त त मुंहिंजी इज़त तुंहिंजे माण्हू जी बेइज़ती ॼण तुंहिंजी बेइज़ती न दिलि चयो छॾियांसि तूं कयांसि तुफ पेनार उन सां त ईअं मुंहिंजी दुश्मनी शुरू थी वई आहे ॻोठ में बांह लॾे खेरियात वठंदो खिली थो छा थियो रेस अवां जी खमीस ॼट सोई ॼट सही चवंदा आहिनि त ॼट ई फट बधो चङो आहे अड़े इहो फैशन आहे गर्मीअ जो रेस इहो वरी कहिड़ो फैशन आहे छो जॾहिं वॾनि वॾनि शहरनि में सुबुह सां सवेल इहे वात ॻाढ़ा छोरा पापा वठण लाइ तकड़ तकड़ में घरों निकिरंदा आहिनि त पेट मथां कमीज़ पाए निकिरंदा आहिनि उहो फैशन थी वियो बाक़ी हीउ फैशन न आहे अड़े अंधा हीउ गर्मीअ जो फैशन आहे शहरनि में छोरनि जी गोॾनि खां पेंटूं फाटल हूंदियूं उहो बि फैशन आहे बाक़ी हे फैशन न आहे आस्ते आस्ते पाणी फैशन थी वेंदो वधारे इहो फैशन कोन थींदो पर माण्हू चवंदा रेस ग़रीब थी वियो आहे खैरियात जा कपिड़ा थो पाए जॾहिं न ॻोठ खां शहर भॼी हलंदासीं उते हली इहो फैशन कजो शहर भॼी हलंदासीं छा मतिलबु आहे भॼी हलंदासीं सिधी ॻाल्हि आहे इहो पेनार असांखे पहिरियों वारे ॻोठ मां न भॼाए त मुंहिंजो नालो लाहे कंहिं जनावर ते रखिजो चिंची मूंखे पेनार ते यादि आयो त मां तोखे वेझो थियण थो चाहियां वतार मां अहिड़ो माण्हू न आहियां तव्हांखे ग़लति फहमी थी आहे दिमाग़ ख़राबु थियो थी आहे छा थो सम्झी मां असल में तोसां रिश्तो कढण थो चाहियां रेस खुली ॻाल्हि कयो मां सम्झुसि कोन कहिड़ो रिश्तो छा जो रिश्तो जेकॾहिं तुंहिंजी इजाज़त हुजे त मां तुंहिंजी धीउ पिनणीअ खे पंहिंजी घर जी इज़त बनाइण थो चाहियां रेस ही तव्हां छा था चओ किथे तव्हां किथे मां ऐं ॿी ॻाल्हि मुंहिंजी छोरी पेनार जी पई थी तस्वीर पढ़े उहा हा कोन कंदई मां तुंहिंजी धीउ सां ॿधल न आहियां मां तोखां थो पुछां तूं छा थो चई ॾोकार न मुंहिंजो मतिलबु भोतार इन खां वधीक मुंहिंजी कहिड़ी ख़ुशी नसीब पर छा ॾाज खपई भोतार ॾाज छा जे लाइ बाक़ी तव्हांजी उमिरि ई घणी आहे छा साईं मुंहिंजो मतिलबु त अलाह साईं तव्हांखे वॾी ॼमा रही साईं तव्हां रुॻो इन पेनार खे पाण संभालिजो बाक़ी ख़ैरु कुझु कोन कंदो ग़रीब जो ॿार मरणो अथसि या सरदार भूरा वो माण्हू पियो अचे ॾिस हथे खाली आहियां कुझु अथसि हथ में सरदार लॻे थो हथ में लठ अथसि अड़े चंद्रा चंद्रा ॾिसीसि मता का राइफल हथ में हुजेसि सरदार छा थी निभागा सरदार ही त पाण यार पेनार अड़े पोइ एॾी रड़ छो की मूं सम्झो को दुश्मन थो अचे अचण ॾिस मूं वारी किथे थिए था बास अरे बस कर रेडियो न कर मार पैसा होटल जो पहिरों ये कुंदर रेडियो करे असांखे बथराईंदे अड़े हिनखे वठी केरु आयो हो सरदार यो जियंद वठी आयो होसि अस्सलाम वालेकुम सजी संगत के सलाम बाबा वालेकुम अस्सलाम भली आए पे नारे बटन दियण खां पोइ मो ॾेखारियो अथई यार हाल सब खैर त आहे न बस बुरा तोॾां ईंदे यार खौफ़ थो थिए मता पुलिस मुंहिंजो पीछो करे करे तुंहिंजे अॾे ते पहुची वञे ईअं कोन थींदो पेनार ईअं कोन थींदो पुलिस खे बि ख़बर आहे त भूरो कांग आहे कांग जिथे बि पेर रखे उते निभाग छॾे यार बुरा हिकिड़ो कमु खणी आयो आहियां हिकिड़ो कमु अड़े तूं 100 कम ॿुधाए ही हिकिड़ो कमु बि 100 कमनि जे बराबरि आहे जे इहो कई न त बि ॼण वाह वाह करे छॾी छो भला गाडर खणाईंदे छा सम्झ त गाडर खां वधीक कमु आहे तोखे त ख़बर आहे त मुंहिंजी मरहूमा भेण मुंहिंजे सोट खारदार खे न लोही ऐं खारदार खे ख़ारिश हूंदी हुई उनजी ख़ारिश खे ॾिसी मुंहिंजी भेण ख़ुदकशी करे छॾी ऐं पाण ते न दुनिया खे छॾे वई पर जेका उनजे एवज़ में खारदार जी भेण मुंहिंजे भाउ खे न लही हाणे उहे इनकार करे वेही रहिया आहिनि हाणे फशीरी लाइ वठान त असांखे एवज़ में संग ॾे त पोइ तोखे संग ॾियूं हाणे असां वटि का छोकिरी आहे कान हाणे मां हुनखे किथां ॾियां सो मूं वरी छा कयो जो असांजे ॻोठ वारो आहे न छितो 50,000 में उनखां मूं छोकिरी वरिती पंहिंजे सोट खारदार जे लाइ हाणे हुननि 25,000 मूंखां एडवांस बि वरिता हुआ हाणे वरी फ्री विया आहिनि
वरी चवनि था 50,000 में असां ॿिए खे ॾींदासीं। हाणे मूंखे सम्झ में ॻाल्हि अचे मां छा कयां। हिन जे करे तो वटि हाज़िर थियो आहियां। मां चाहियां थो त तव्हां वना मां छोकिरी खंभे खणी अचो। यार पेनार मारे बि थी तोखे त ख़बर आहे पंहिंजी छोकिरियुनि सां लॻे ई कान, पर हाणे यारी त निभाइणी आहे न। कर ख़बर इहो कमु कॾहिं करिणो आहे? अॼु अचर आहे, छोकिरी अंगार जी राति वन में वेंदी। मां चवां थो अंगार जी राति ई तव्हां कमु करे छॾियो। हू निभागो कुझु बि करे सघे थो। त पोइ ठीकु आहे पेनार, तूं पंहिंजी इहा गोदड़ी ॿधी पिनंदो वति जीअं कंहिंखे शक ई न पवे। बाक़ी सॼो कमु भूरो कंदो भूरो, छो जो भूरो कांग आहे, जिथे पेर रखे उते निभाग छटे निभाग। ठीकु आहे भोरा, हाणे वधीक पारत थई। चङो अलाह भाई। कमाल आहे यार, ईअं कीअं? कुझु तरसी आहे, कुझु ख़िदमत जो मौक़ो त ॾी। हा बसि यार, तो जेकॾहिं मुंहिंजो इहो कमु कयो न त मुंहिंजे लाइ तो गंज करे छॾियो। तोखे त ख़बर आहे त मिर्गी मोचड़े जी महिमान। चङो पोइ यारो यारी भला। माशाअल्लाह माशाअल्लाह, अल्लाह वाही अल्लाह वाही। सरदार छा थी? अंगार जी राति पाण रे यार सूबेदार जे पुटनि जा तोहर आहिनि। मार पवई सवेरे रड़ न पियो करी। सरदार पोइ ईअं था कयूं, छोकिरी अरबा ते खणंदासीं। अरे चुप कयो, सोचण ॾियो मूंखे। ऐं हा, ऐं जेकॾहिं हुन छिते अंगारे ॾी छोकिरी परणाए छॾी त? सरदार फिकुर न कर, कहिड़ो बि बेगैरत छो न हुजे, छोकिरी वन में 7 ॾींहं न त 3 ॾींहं ज़रूर वेहारींदो। सही थो चई खमीसा, सही थो चई, पर होॾां बि असांजो सूबेदार यार भलो आहे भलो, उनखे बि त नाहे छॾिणो न। हलो ठीकु आहे, पोइ अरबाए ॾी छोकिरी खणंदासीं। ठीकु आहे न? ठीकु आहे सरदार, जेका संगत जी सलाह। निभागा रड़ियूं त न कर, अड़े हिन बेरे खे वठी केरु आयो आहे? मार पएसि मारां ई तो अलाए छा। सरदार इहो थोरो तव्हां ते भाऊ चेंज कयो आहे। अड़े चेंज हेॾे अच। सरदार माफ़ कजो, गलती थी वई। अड़े गलतीअ जा पुट, हुनजी त फितरत थी वई आहे रड़ियूं करण। हुनखे मारींदुसि त रहंदो रड़ियूं करे दुश्मन गॾु कंदो। हाणे ही जेका गलती कंदो सज़ा तोखे ॾींदुसि। महिरबानी सरदार। अड़े बस कर जुमा, खुदा जी का मार पई, सफ़ा को दुश्मन थी बीठो आहीं होटल जा बेरा। वैसे बाबा मूंखे इहा ई पिड़ी खपे, भली पोइ पैसा तव्हां बीणा ई वठो, पर पिड़ी इहा ई खपे। जान तूं इन ॻाल्हि खे नथो सम्झी। न ते मार पएसि, प्रेम बख़्श कब्ज़ो कयो वेठो आहे। प्रेम बख्श वैसे इहा वारी कहिड़ी बीमारी आहे? सिलह जी बीमारी आहे, सिलह जी बीमारी। जो तव्हां जहिड़ो माण्हू तूं न खंडिजे पियो। जेकॾहिं तूं कब्ज़ो छॾाए सघीं त 30,000 ॾे, तूं ई खण पिड़ी। वैसे 30,000 एतिरो धंधो बि आहे या? 30,000 थोरा अथई, असुल में इहा पिड़ी 60,000 जी आहे, पर तूं जे कब्ज़ो छॾाईंदे त 30,000 में तोखे ॾींदुसि। ठीकु आहे रेस, सौदो मंज़ूर आहे, बसि हाणे रुगो पाणारो चिमची कढाए ॾे, मां पाण ई तो प्रेम बख्श खे ॾिसां इहो थींदो केरु आहे। हा बाक़ी तूं रहियल आहीं। छा? मुंहिंजो मतिलबु त तूं ई कब्ज़ो छॾाईंदे। अदा गोडारा, अदा पटके वारा, अदा टोपी वारा ॾेई वञो अलाह जे नाले ॾेई वञ, पंहिंजे वॾनि जे सदके ॾेई वञो दा, मोला ख़ुशि कंदव। अदा ॾेई वञो अलाह जे नाले, अदा हेॾे ॾेई वञो दा। अदा ॾेई वञो अलाह जे नाले, अदा हेॾे ॾेई वञो दा। बच्चा किथे अड़े कब्ज़ा खोर प्रेम बख्श उथिड़े था। चिमची सोचे वठे हिते पेर कोन खुपंदी। अड़े उथी चंडाया सेल, मां हिन पिड़ीअ जा 30,000 भरिया आहिनि। रमज़ान थधो थी, जंहिंजे मथां रेस कहर बार जो हथ हुजे उनजो केरु वार बि विंगो नथो करे सघे। चिमची ही नक जा पक्का थी, हुकुम कर हणास मकू फिहास दून। वैसे हुकुम आहे, अॼु खां हिन पिड़ीअ ते ही हमरा वेंदो, उथी थो जा छॾ तूं कंहिं दुफ। तूं हो ॿाहिरि न कढ जाना, मता सलंसर फाटी पवई। प्रेम बश्क तूं रेस कहर बार खे कोन थो सुञाणी। सुञाणा तो इन कहर बार खे, अहिड़ो आहे त पाण च पिड़ी छॾाए। असां जूं मीटर सभु अच्छा, जेॾो हलियूं ग़रीबनि जो रत चूसियूं। चिमची कीअं बंदि थी वई निकितो, सॼे ॻोठ खे बीमार करे विधो वई।
हाणे मोकल पंहिंजे पीउ खे घणा ॾींहं ग़रीबनि ते हुकुमरानी हलाई आई हाणे मूं ॾिए ते प्रेम कदा त ख़बर पए त घणे ॾींहं सो आहे बच्चा ए शहर जो शिकारी ते घणा ॾींहं कोन रहंदी तोखे त हिते रहणो आहे न पुट काॾे वेंदे छॾां तूं कंहिं दुफ अरे बस असां आहियूं मीटर सभु अच्छा अरे मूं ॾे छा था ॾिसो वठो हिननि ॿिन्हिनि खे दुफ कयो न तो वारा यार विया पेर ड्राए फिरे में तू सुठो नथो करी अरे बस असां आहियूं मीटर सभु अच्छा सुठो छा आहे ख़राब छा आहे तोखे मां थो ॿुधायां बचल उथी कढी सिपाहियूं अरे पांधी वन हते आयो आहीं को त मिट माट वठी जी हां या सब मरी वई छितो माना बेपितो जिंजो अतो न की पतो चाचा छिता चाचा ये दिमाग खराब थई छा अरे पोए बि तोखा 10 साल न ढोंदुस हा चाचा नचो बाक़ी छा चवां मां जे तोखे अधो चवंदो त तोवारी छोरी मुंहिंजी भाइटी थींदी न छो थो क़यामतगारी करी पुट पांधी तू हिनखे चाचा न चओ तू मूंखे खणी चाची चओ न जो ता दिमाग खराब मूंखे चाची चई बाक़ी पंहिंजी 5 ॾींहं जी ज़िंदगी जो कारो मुंहुं कर फुरड़ी जो कमा फिसण न की फाटण अबा पुटन जेदा सुह जा देवता मेहंदी को नहीं है मेहंदी कोने छेवे थपे जी हां चाची थोड़ी मुंहिंजी इज्जत कर न त मूंखे 50 ॾेढ मोटाए ॾियो हा फुरड़ी तुंहिंजो दिमाग खराब आहे अॼु वन जो ॾींहुं आहे शादी वारे ॾींहुं ईंदो त मेहंदी हयो ईंदो मणीअ छिता अॼु मां हिन फुरड़ी खे बि फेईंदुसि छा थियो पुट जा छा थियो तव्हां मुंहिंजी सवत जी शादी हिन पीउ जॾहिं पोढ़े सां था करायो हां केर थो अचे भई त समत जी शादी असां ज़ोरी इंसान सां करायूं समत हिनखे पाण पसंदि कयो आहे पक तव्हां मुंहिंजी सवत जे अखियुनि में तेज़ाब विधो आहे तॾहिं त हुन हिन खगे खे पसंदि कयो आहे अरे बाक़ी मां जा पुट दर्श अॼु मां तोखे ॿुधायां थो त असीं कूड़ था ॻाल्हायूं या सच था ॻाल्हायूं हलिया हलिया पुट हलिया धी सवते हाणे हिनखे ॿुधाईंसि त तोखे असां आंधो कयो आहे छा है केर आहीं तूं मां तोखे पहिरियां त न ॾिठो आहे तूं मूंखे कीअं थो सुञाणे सवत मां तुंहिंजो जहाज याद कर मां तोखे 10,000 रुपया ॾिना 10,000 दिमाग त सही अथी कॾहिं खावा में बि 10,000 ॾिठा थी हल हल हितां पुलिस खे घुराए पुछड़ो न कराई तव्हां छा घुराईंदो पुलिस खे मां पाण थो वञा थाणे ते तव्हांखे ॿधायां थो ठगी जे केस में कोन था ॾिनियूं तुंहिंजे पुलिस खां जहाज ओ जहाज जहाज ओ जहाज ॻाल्हि खे सम्झी छो नथो मां अम्मा ऐं बाबे जे करे हिन वक़्तु मजबूर आहियां अञा वनवा आहे शादीअ जी राति घर जे पुठियां अची गॾह गाॾो बीहारजांइ त पाण ॿई भॼी हलंदासीं मूंखे ख़बर ई तोखे का मजबूरी आहे मां चवां थी निकुर जेको करणो थी वञी कर वॾो आयो आहे असां सां फॾो करण असां शरीफ़ माण्हू छोरी छा चयो हिन कमीने खे अम्मा चयो मां शादी राति तोसां भॼी हलंदासीं अस्सलामुअलैकुम माफ कर बाबा वैसे बात की आया ही केड़ा हाल क्या थी मुंह तो खेचे तो प्रेम बख्शा खां जी कब्जो छड़ा या पाण वञी पिन
रस पिना तब एतरी बेइज्जती कर थिया जेड़ी जुट प्रेम बच के बचल के आऊंसा एडो कुटियो जी उठ पत्थर ते कुट जे इन जी एतरी मजाल जो मुझे मानो सा एतरी जुट कई था पर तू हे हमरा पण सां गॾु वठी है न उहे काॾे विया उहे जवान जा पुट हथियार ॾिसी इहे भगा जो ॼण हुई ई कोन मतिलब त इन शहरी बाबू वटि हथियार बि आहे हा बतार न त छॾिया था दूर कया था तुप इन जो बंदोबस्त करणो पवंदो रेस कर बाजी फोन तुझे मोबाइल में गाना है आओ ना अरे मां कौन पूछा उससे रेस क्या बुझाएंगे हेलो हेलो छा थियो रेस लगी तो गलत नंबर लगी हो बंद थी वई रेस परेशान हूंदो अलाए कहिड़ी होटल जो नंबर लगी हुआ पर वॾा ॻाल्हायोसि छो नथा छॾ बाबा मथां खां मना थियल आहे जिन्हनि सां राब्तो कयोसीं त सम्झ नौकिरी वेई ओयो वरी रेस वॾा जे इहा ॻाल्हि आहे त मूंखे ॾियो मां थो ॻाल्हायां अस्सलाम वालेकुम रेस जीअं त तव्हांजो मतिलबु माण्हू बाथरूम में आहे ॿ टे कलाक तक पोइ कॉल कंदा कंपनी वारनि खे ख़बर पइजी वई आहे त ही रईस जो नंबर आहे कंपनी बंपनी कान्हे रेस असल में ख़बर पई आहे त सूबेदार साहब खे मथां ज़ोर पियो आहे त रेस उन जे कंहिं माण्हू जो कमु नाहे करणो छा थो चई चिंची सही थो चवां बोतार तव्हां भली थाणे वारे नंबर ते ॻाल्हाए ॾिसो अच्छा तस हेलो एसएचओ धानी बाक्षी स्पीकिंग शाबाश पुत्र शाबाश तू तो बाथरूम में है ना रेस अञा बि बाथरूम में आहियां छा अञा बि बाथरूम में दरअसल रेस लाइट हली वई साम्बड़ बुत ते अञा बि लॻल आहे ओ फोन आई त सिपाही अंदर खणी आयो अच्छा तो फोन अंदर खणी आयो बाक़ी नंढड़ी मोबाइल अंदर खणी न पियो अची सघे धनी बख्श सिधी ॻाल्हि कर रेस मां मजबूर आहियां हा त इहा ॻाल्हि कर न त मां मजबूर आहियां धनी बख्श पर यादि रख सदाईं हिकिड़ी मौसम नाहे रहंदी धमकियूं थो ॾे चिंची तूं सही थो चईं असांखे को ॿियो बंदोबस्तु करणो पवंदो बोतार इहो कमु थी वियो बाक़ी इहो भूरो कांग तव्हांजे कहिड़े कमु ईंदो मां बि इहो ई पियो सोचां किथे आहे इहो भूरो कांग छा थियो चाचा किथे पाण वारे कुंदर खे लिकाए त कोन आयो आहीं त जीअं मां वञी पेनार खे कचहरीअ में फासायां ऐं तूं लिकी लिकी कुते वारो चखण जाएं पर तोखे शायदि ख़बर नाहे मिर्गी माचड़ जी महिमान न पुट ईअं नाहे उन ॾींहुं बिनालती अलाए केॾां अची वियो असल में मूंखे पंहिंजी ग़लती जो अहसासु थियो ऐं लॻो त तूं सही आहीं ॾाढो जल्दी ख्याल आयो अथई पर हुन पाण वारे फन्ने खान खे बि सम्झाए हा पुट उनखे बि सम्झायो अथमि इहो ग़लति आहे तव्हां सौट पाण में विढ़ंदव त रेस खे मौक़ो मिली वेंदो जो अॻु में ई तव्हांजो दुश्मन थी पियो जेको ॻोठ में मज़े सां पिनण बि कोन ॾींदो सही थो चईं चाचा पर मूं बि हुन रेसड़ जो बंदोबस्तु करे छॾियो आहे कहिड़ो कोन ॿुधाईंदुसि तोखे मां चङी तरह सुञाणा थो तूं ही फाटणो माण्हू न मिली न त बि वण सां बि ॻाल्हि कंदे ऐं इहा ॻाल्हि माण्हू ताईं उही पहुची वेंदी तोखे ख़बर आहे मिर्गी मोचड़ जी महिमान
जाओ पुट जेका दांगी मलणी थई वनी जल्दी मल छो जो हु हथ मुंह धोई तोर पिनणी जो पया पियो आहे दांगे वारो दौर खत्म थियो चाचा हाणे तय जी ॻाल्हि पई हले मां हुन कमीने खे पिनणीअ जे पाछे ते पहुचण कोन ईंदो पिनणीअ जे पाछे ते पहुचण कोन ईंदो गोली भी कोन लगस ई मरी पियो छोरा हिन जा टूथर आहिनि वतन सां माण्हू मारींदा ऐं पीउ जी हालत ठका ते गुज़ारे इहो खून बि मुंहिंजे गाॾे में पवंदो अलाए छा पर गोली कंहिं हलाई डांबर जा दबा तो हाणे मां तोखे कोन छॾींदुसि गतरा गतरा करे छॾींदुसि हूअ बि चवंदा आहिनि न त मिल्की मोचड़ जी महिमान नानी दे अरे कमीना केर रही तू हां छो फायर की मां केर तो फायर कयो मुंहिंजो चाचो किरी पियो किरण खां उनखे कंडो लॻो अलाए डंडो लॻो ईअं ई गुज़ारे वियो तो खून कयो आहे अरे हथ में हथियार भाई मारा पाण इल्जाम वरी मूंते तो हणी अरे भाई मां इल्जाम तो हणा आपने छा इहा ख़बर त तोखे मां अॻिते हली थो ॾियां हल रे ॾाढो थकिजी वियो मथां जी गर्मी बि तपायो आहे केतिरो बाबे खे चयो थो त बाबा बाबा कॾहिं तूं बि वेंदो कर ॿ टे घर पिनी ईंदो कर त बाबो बाबो चए थो त मां बूढ़ो थी वियो आहियां घुमण फिरण जहिड़ो ई न आहियां जॾहिं वियो आहे साईं मुड़ुसु हुन सिरिले सां ठाह कर ठाह थींदा हुन सां असांजा बाबा अल्लाह जे नाले ते बाबा अल्लाह जे नाले ते वरी तूं खरदार खरदार ओ चाचो अरे बाबो वियो आहे हुन लांती सां ठाह करण ओ त चवां थो ठाह थी वियो भला सुठो थियो ठाह कोन थियो पर ठाह थियो ठाह ऐं चाचो चिबड़ ढेर थियो अरे इहो छा थो चई पेनार चाचे खे मारे विधो अरे छोरा अॻ में बि कूड़णीअ सां सौटन खे पाण विड़ायो ई पर ॻाल्हि त ॿुध रईस जो माण्हू त नाही ना खरदार न सच थो चवां चाचे चिबड़ खे पेनार मारे विधो अरे जे इहा ॻाल्हि आहे न त पहुच मूंसां अॻे दफ़े बि चयो हुई हलियो कोन हुई जेकर हिन दफ़े ॻाल्हि कूड़ी निकिती न उते ई खुटो ॾेई साह कढंदो हली 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 अदा उभा ये पंजाब मुझे भी रख जो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम खादार तुझे पी चिबड़ जो बुधम ॾाढो ॾुख थियो बाबा इहो ज़ालिम मारिस छा सां सरकार लोफरट हूंदी कुहाड़ी कहिड़ी ॿियो तोहफ़ो आई हूंदई न चाचा सिंह जी न कुहाड़ी न पिस्टोल बाक़ी का सिर ठोकेस जा न चाचा बाबो कंडे लगण जे करे मरी वियो कंडो छा थियो थी खादार कंडे लॻण सां कॾहिं माण्हू मोह छा चरिया चङी तरह ॾिठो ई हा रईस मूं बाबे खे चङी तरह उथलाए पुथलाए ॾिठो ॿियो को बि धक न हो बाबे खे ऐसे सम्झियुसि हुन ज़ालिम पक खुटा ॾेई मारियो हूंदुसि ऐं कंडो खणी टुंबे छॾियो हूंदुसि जीअं मां साफ़ थी वञा पर मूं त ॿुधो आहे त फायर बि थियो रईस मूंखे बि ईअं ई ख़बर पई आहे पर इहो त न कमीणे पेनार खे ॻिचीअ मां वठी पोइ पुछा कंदुसि
मुझे बेगुनाह पापे के के कत्ल कयो थी। हाँ न छजाने लूसीअ खे। बाबा गिर में तो भत वठी ॾिजांइ। ख़बर पई आहे त संवत जी शादी आहे। हा खारदार मूंखे इहा पक ही त छितो जो पेनार खे धी ॾींदो ई कोन। न पेनार खे संवत मिले न वरी खारदार जी शादी थिए। बाबा छिता हाणे देर छा जी आहे मुले खे वठी जो त निकाह थे सिज पियो लहे। बाबा हाणे बकाया ॾे त मुने खे वठी अचां न। अचे वठ पैसा ॼण भॻो थो वञा। मुआ हींअर तूं भॼी किथे सघंदे। हा पर तकिड़ो मरी सघी थो। नवीन दे खोबला मूंखे अॻ ई ख़बर हुई तूं इहो कमु ज़रूर कंदे तंहिं करे कल्ह खां वठी तुंहिंजे दर ते वेठो आहियां। सवत मुंहिंजी आहे सिर्फ़ु मुंहिंजी। दुनिया जी का बि ताक़त मूंखे सवत खां जुदा नथी करे सघे छो जो मां माण्हू आहियां वॾो पाकी मार। मुड़स कंदो सवत सां शादी बिना पर जो जहाज रेड करिया बाकी। अरे खासी वो पैसा भयान जेकर हे तो पैसा ॾिना आहिनि त छा थी पियो ऐं मूं दिलि ॾिनी आहे दिलि। मुआ छो छिता थिया आहियो। संवत पांधी खांजी आहे। अरे ॿई चरिया आहियो छा मूं पंहिंजो पाण लुटायो आहे संवत मुंहिंजी कुंवार आहे। अरे संवत जा माउ पीउ असां आहियूं तव्हां केरु थींदा आहियो फैसले करण वारा। हाँ खातर पहिरियां इन्हनि खे मार पोइ पाण में फ़ैसिलो कंदासीं। तव्हां केरु थींदा फैसला करण वारा। जिंदगी मुंहिंजी आहे मां फैसलो कंदसि। काॾे थी वञी छो थी मुंहिंजा पैसा विञाई। दादा तूं तो चुप कर कयां न बेइज्जती। हाँ तो हिन जी बेइज्जती करे मुंहिंजी मोटी आहे। न जहाज असां खिली ॻाल्हाइण मुंहिंजी मजबूरी हुई ऐं उहा मजबूरी मूंखे मुंहिंजे पीउ ऐं माउ ॾिनी हुई ऐं खारदार खे चइण मुंहिंजी दिलि जी मजबूरी आहे। मां दिलि जे हथां मजबूर आहियां। हाँ हाँ थोड़ी दिमाग खराब थियो थई छा ये छा पई चई तूं। बाबा हाणे बस कर बाबा नथी एॾो गुनाहगार। माफ़ी वटि पंहिंजे पालणहार खां। ख़ुदा त धीअ खे रहमत बणाए मोकिलींदो आहे। तूं न रहमत खे ज़हमत बणाए छॾियो आहे। बाबा थियण त ईअं घुरिजे हा जो तूं मूंखे कमाए खारायां पर तो मूंखे ई कमाईअ जो ज़रियो बणाए छॾियो। अलाह जाॾो तूं कहिड़ो मुंहुं खणी वेंदे। मां हाणे तोखे घणो गुनाहगार न थियण ॾींदसि। बस कर बाबा। हा छिता मुंहिंजी न्याणी सही थी चवे त बस कर छॾे ॾे हुनखे वञी पंहिंजी सुख जी ज़िंदगी गुज़ारे। अड़े मामा छिता तो बि घणनि खे लुटियो आहे ऐं उन्हनि में मां बि शामिल आहे पर पोइ बि चवां थो संवत खे उनजी ख़ुशी ते छॾे ॾे। जिथे हूअ ख़ुशि उते असां ख़ुशि। असां पंहिंजा पैसा बश्क कया। पर मां तव्हांखे कोन ख़रीदुसि बाबा मुंहिंजा 1.5 लख ॿुधल आहिनि इन में। मूंखे पंहिंजो 1.5 लख खपे। मां पैसनि खां तव्हां कोन वेंदो साईं। अचे ही वठ जेके हाणे वठा तव्हां। मां इन्हनि पैसनि में थोरी ख़रीदुसि तो थे। मूंखे पंहिंजी कुंवार खपे। हाणे बस कर कपह जा गुडा के बटरी न किरी पवई। मिलंदा ई पैसा मिलंदा ई सिर न वञे। फुरी जो कम फिसण न को फाटण। हाणे वधीक न ॻाल्हाए बेहली मुंहिंजी धीउ जो निकाह आहे त भञे न मड़को कुझु बि चओ पर मूंखे पंहिंजा पैसा खपनि हथ जो हथ में। हाणे ॿुधोसीं बकाया पोइ वठी वञजांइ। हींअर मुंहिंजी दादी आहे खारदार सां बाक़ी पोइ पिया हिसाब कंदासीं। छितो माना पे पितो छिते खे हेॾो साओ पितो आहे ऐं हाणे वञी उहो पितो लधो आहे। खबरदार केर चुरण जी कोशिश न करे। अब दाड़े छो न मां चुरा असीं कहिड़ा बम खाए वेठा आहियूं जो चुरण सां फाटी पवंदा। बुढ़ा बकवास बंद कर। सरदार चवे तो न चुरो। अरे खमी साहब हिन खे त बस करा त हणी गोली तुंहिंजो न बे फाड़े विझां। जुमा बस कर खुदा खे मन मूंखे बि न माराए विझे। जुमा जी सरदार। न यार तू न खमी साहब अंदर वञ कुंवार खे वठी आ। बाबा रे ले कुंवार त हाणे कणाए छॾीसी। थोड़ो सवेर अचो हा न त भेण खे दुआन सां रुखसत कयो हा। थोड़ी देर कई अथव भला जेकॾहिं ॾाजे लाइ कुझु वांदो अथई त
त मूंखे ॾेयो वञ, मां पाणे छोकिरी ताणी पुॼाए छॾींदसि। पोढ़ी थाणे ॿियनि खे फुरींदा आहिनि, तूं वरी असांखे थी फुरी? तोखे ख़बर न आहे मुंहिंजो नालो भूरो कांग आहे, भूरो कांग। जिथे पेर रखां उते निभाग छटियां। भूरो कांग ई नालो ठहियो त कोन? अरे बस कर, त हाणे न वात वारो बस्ट कंहिं न ॿट ई गुम वती केला खाईंदो। छोकिरी दुकान है भाई, कुछ पैसा ऐं ज़ेवर मिलिया। ख़ुदा जी मार पयव, असांजी सॼी ज़िंदगी जी पूंजी काॾे था खयो वञो। फुरड़ी जो कमु पिसण नकी फाटण। धोखेबाज़ी सां कमायल पैसा ईअं ई झट में वेंदा आहिनि। असां त पोइ बि थाड़ेल आहियूं, पर तव्हां उहे मुनाफ़िक आहियो जेके माण्हुनि खे मिठो ज़हर प्यारे पोइ था फुरियो। हाणे तव्हां खां उहो ई फुर जो माल असां फुरियो था वञूं। अचे ही वठ 2 रुपया, इन मां वञी काठ जो नंढड़ो गाॾो वठ ऐं उन ते वेही पिन जां, तोखे तुंहिंजी ज़ाल धिकींदी रहंदी। अचो साथी। लगे तो हाणे ने काठ वारे गाड़ी ते पिनड़ो ही पवंदो। मां कोन पिनंदीसां, फुरड़ी जो कमु पिसण न को फाटण। भला पिनंदी न त भला पोइ धिक जाए सही। चितो वाला बेपतो तुझे तो न की पतो। यार पेनार सुठो थियो तू इते मिली वे। radio ख़बर है मुआरो कम थियो, छोकरी का थिया? न यार पेनार थोड़ो पहुचण में देर थी वई। छोकरी के तो यार हुन खबीस अगु में रुखसत करे छडियो। शाबाश हुजई, तॾहिं त चवंदा आहिनि त माण्हू पंहिंजो कमु पाण करे। मिर्खी मचड़ जी मेहमान। पेनार शाबाश हुजई, तो हिकड़े मिंट में असांखे धारियो करे छडियो। छोकरी न त छा थी पियो, तुंहिंजे लाइ माल खणी आया हूं, पूरो 1.5 लख रुपया थी। 1.5 लख? 1.5 लख? पर ही तो किथां आंदो? ये पैसा छिते ही फुरड़ी रे घरा खणी आया हूं। मां चवे तो हींअर जो हींअर हिन खे घर मोकिल। बस सरदार, हाणे गलती न कंदुसि। चुप छोकरी चुप। पूरा इहो कमु पंहिंजो पाण में कजो, मूंखे पंहिंजे सोट जी अमानत ॾियो। सोट जी अमानत? छा मतलब? मतलब वरी छा थियो, जॾहिं समत मुंहिंजे सोट ॾे न आई त इन रक़म मां ॿियो संग वठी सोट खे परणाईंदुसि ऐं हुन खां पंहिंजी सोट जो संग पंहिंजे भाउ जे लाइ वठंदुसि। ठीकु आहे पेनार, यारनि तां सिर बि कुर्बान। अचे ही वठ पैसा। तोखे त ख़बर आहे भूरो कांग आहे, कांग। जिथे पेर रखे उते निभाग छटे, निभाग। चङो, मां हलां थो, रेस जो कमु आहे। रेस जो? रेस जो कहिड़ो कमु आहे तव्हां में? का पिड़ी आहे जंहिं ते प्रेम बख्श नाले हमरा कब्ज़ो कयो आहे, सा छॾाइणी आहे। हाणे रेस खे हिन पिड़ीअ जी ज़रूरत पवंदी, छो जो पाण वेही पिनंदो न। ठीकु आहे, तूं तकिड़ो वञ, मिर्गी मचड़ जी मेहमान। पेनारे पैसा त गण रे। न पेनारे न गणजाए न, मथां को पुलिस जो छाड़ को ॾिसी वठई। पर हली गणे। पेनारे तूं तकिड़ो निकिरी वञ, छॾ हिन चंडरे खे। बुरा मूंखे गड़बड़ थी लॻे, वाक़ई हिन में पैसा आहिनि या? तोखे असांजो एतबार न आहे, ॾुख ॾेई छॾी। नथो एतबार करे गण 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 हींअर ई गण था। न ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे। चङो, माशाअल्लाह, अल्लाह ने करे। छाते में बकवास करी ईअं गंढ खुली पए त पोइ ॾाढा अॻिते त खोले सघे थो न। पोइ कीअं कीअं बेस्तो करे हा? बेस्तो थो करे जेसि ताईं असां वञी रेसारो कमु छॾाए अलाए किथे वञी पहुचंदासीं। प्रेम बख्श खां पिड़ी खाली कराइण मां अकेलो वेंदुसि, उते तव्हां जहिड़नि बेवकूफ़नि जी ज़रूरत न आहे, सम्झी?
ते पेनार ओ मुझे पिए के मारियो आ जड़े तू हथी को नवी ते गाल बुतो नवी गाल बुतो सोटा मुझे गाल बुतो मान तो पी के ना है मारो गाल बुतो तू सबे के शहीद करे चली तू मुझे सोट रही तू जज्बात में नाच मेरे गाल के समझने की कोशिश कर मुंह न मारियो तुझे पे के बाकी के मारे था खारदार मुते इतबार कर मुंह चाचे के ना है मारियो मुके कसम पिननी जो जे चाचे ते गोली हलाई वो मुझे कैद में आ अरे अंज तुझी का भी गाल ना है बुधनी तू मुझे पिए जो कातला मुझे पिए जो दस सोटरा मुते आखिरी चक्कर इतबार कर जे मां कूड़ हणा तो मुझो कंध तुझी कुहाड़ी ठीक है यह भी गाल वही कान हल पर गाल बुध ने गड्ढे में छाई हां हिन में तुझी अमानत है ये उधर केड़ी अमानत हिन में कुछ रकम है जेका मां तोखे ॾियण पियो चा रकम गाल तो बुध यो धाड़ो वरी किथा आयो थई धाड़ो मुंह न धाड़ो मुंह वाले यार भूरे हैं वहां फुरड़ी ऐं छिते वटां मिर्गी मोजड़े जी मेहमान तोखे त ख़बर आ ॾिसु न बी हेॾ या जो तोरे यार धाड़ो हुआ सोटर जरूर का गलत फहमी थी आ उन खां असल में हुन मूंखे पाण चयो त ही 1.5 लख ई कुझु सोन आहे 1.5 लख सोन अरे वो चरियो हूंदो एतिरो हथ आयल माल कंहिंखे ॾेई छॾे तुंहिंजो पहिरियों कूड़ ते ही पकड़जी पियो मां कूड़ नथो हणां तूं मूंखे एतबार कर सोटर हाणे ॿुध जंहिं चाचे ते गोली हलाई न उहो मुंहिंजे कैद में आहे तूं हल मां तोखे उहो ॾेखारियां अचो अचो हल अॻियो थी चवां मां देखिए अरे ये मुझे क्या बदिया अरे ये टर्बो मुझे तो खुले हुए हो लगे दारू खाना ठीक वैसा रो अरे केडे काडे अंदिया ना काडे बाबा ने अंदर बधिया है ना अंदर बधिया मां अंदर न लंदो साईं अरे अंदर छो न हले न अंदर छो हला अंदर हलन त तुझे खबर पवंदी न खबर पवे न पवे अंदर हलण जो कड़ो मकसद अरे हुनखे मां बधिया आवां तू हुनखे ॾिसण त पोइ यकीन कंदे मूंते सोटरी पार तुझे हा बाकी छा चल हलिया इधर कोई भी कोनी किथे हुयो मां बधियो तां जी चयो मां ने वरी मूंसा ॿियो कूड़ हई हुई न सोटर मां त छा कर कूड़ छो हण मुझे यकीन कर मां ने बका जे बधी ते रोज त जे मां सोटर के वठी ते ॾेखारिया अरे तू कूड़ो ही तू मुझे पिए जो कातला सही थी ओए तई ए तई चला है सोटर हे पियो कातल हे मुझे पिए जो कातल हां वो शरीफ मानू आ डिठो थी पंजड़ा मिलन था छडाणा हुआ कातला तू यकीन कर न ही हो वो हाँ ही हो जमा खराब से तो ही हो तू मुझे चाचे के गोली कोन लाई केटी मला उते हई गोली मां कौन आई ही ना है ना बात तो चयो ही ना है उते इतबार कर हिया इन जी यादाश्त हली दे है चरियो मथो फ्रियो तो माने के पकड़ दो बिया तू ने डंडो हण पानी दिमाग जाए दी चंगो पकड़े हां ना है करे छा तो करे अच्छा थोड़े ना अरे अब्बा रे सोटर मुखे मारे दई अरे हिन के चलो चंगो पी बुध तू ने के चल मां थो डंडो हां चंगो चले पकड़ और पे सूर खई अरे पेनार तू ओयो ॾिठई ॾिस सुञाण त मूंखे अची जा वठ अरे हाणे सच्ची ॿुधा कंहिंजे चवण ते मुंहिंजे चाचे खे गोली हई ओ न चिंची ॾिठई सोटर मूं तोखे चयो हो न त असांखे हरू भरू सोटर खे पाण में था विढ़ाइनि सही तो चई सोटर चिंकी चवण ते मुंहिंजे चाचे खे मारियो अथई तुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे अरे वठी ॻाल्हि त ॿुध अरे काॾे थो वञी तकिड़ो मां सोटनी खे न छॾींदुसि बाबा ॾिस वॻई मोह पियो आहे हाणे हुनखे छा मारींदे छॾीसि अॻे हुनजो दिमाग़ ख़राबु आहे का ॻाल्हि यादि अचेसि वरी विसरी वञेसि छॾीसि न छॾीसि बस सोट
वॾो ही तूं ई चङाई थो ॿुधाई न त इन्हीअ खे पंहिंजे न छॾियां हाँ छॾियांसि त मां बि कोन बसि हाणे छॾीसि हणीसि कॾ में माफ़ करीसि सट मां हुनखे माफ़ कयो पर सट तूं बि मूंखे माफ़ कर तूं मुंहिंजो वॾो हाँ, हाँ, मुंहिंजे चङो। तुंहिंजे पेरनि ते हथां सट छा ॻाल्हि आहे चोपल मूंखे पंहिंजा तोखे पंहिंजा न चौपल न सट माफ़ी थो वठाई सट छाजी माफ़ी थो वठी ओ बा मां तोसां ज़्यादती कयो मां तोखे ग़लति सम्झो सट अबा ॾिस भाइरूं पाण में ग़लती थींदी आहे इंसान खां ऐं इंसान वीचारो ख़ता जो पुतलो आहे मूं तोखे बख़्श कयो छो हिकिड़ो कमु थो खपे जी मोबाइल त थोरी ॾिजे छो तो वटि पंहिंजी कोन्हे छा न पंहिंजी हुजे हा त तोखां थोरी घुरां थोरी थोरी ॾिजे चङो 130 इहो बैलेंस थोरो खपाइजां न न केतिरो ॻाल्हाईंदुसि कोन बसि 15-20 मिंट 15-20 मिंट थोरो ॻाल्हाईंदुसि सफ़ा कंहिंसां थो ॻाल्हाई सट थाणे ते छो हे हाणे मां माफ़ी वरिती आहे तोखे सट अरे बाबा मां इन जे लाइ कोन थो तोखे रोंदो ॿधारायां तूं बसि करे तूं ॿ मिंट वेह न यार वॾो कुझु ॼणो हेलो सुबेदार फोन बंदि न कजांइ अच्छा साहब तूं चाहींदो न भूरो कांग तोखे मिले हा 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 असांजे ॻोठ में जेकी पीढ़ीअ ते कब्ज़ो थियो आहे उहो कब्ज़ो छॾाइण थो अचे देरि न करीसि ॿधीसि टंके ॿधीसि ठीकु आहे मां हाणे थो अचां महिरबानी फोन थी वॼई हा सट ये ॾिसां ए मुंहिंजी सट मोबाइल त तो वटि आहे पोइ इहा किथे थी वञे हे सोच अलाए मुंहिंजी थी वॼे अलाए छा ए सट वरी कूड़ पंहिंजी मोबाइल थी त बि मुंहिंजो बैलेंस खपाई सोट मूं वटि बैलेंस कोन हो ए तो वटि सट बैलेंस कोन हो बाक़ी मां को इज़ी लोड जो दुकान थो हलायां थोरो मां ॻाल्हायां हलो हा 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 तूं परेशान न थी मां वेठो आहियां न बेनार वेठो आहे तूं परेशान न थी असां पहुचण वारा आहियूं तोखे कुझु बि न थींदो आउं चयो न जी हाणे जेको पिनड़ीअ लाइ बंदोबस्तु कयो अथमि हुन जे लाइ हल त पहिरें उहो कमु थियल हलो हलो बा हलो अॻियां थी देरि न कर पैसा भी खपाए थी 10 रुपया मामे हुसैन जमाली को शेयर करे वरताम तो वाह बुत अहिड़ो रे मुंहिंजा हथ ई माप निकिरंदा अरे हथ ते नंढड़ा सॼे बुत ते बिल्ली अहिड़ी थधा कढे माना इने ने करे साथ फसारियो विदो वेदे प्रेम बख्श तू आई छा है हम आया खण पंहिंजो चार्जर ऐं हींअर जो हींअर ॻोठ खाली करे वञ कोन में ॾिसड़े छा कंदे अड़े मुंहिंजो नालो भूरो कांक अथई कांक जिथे पेर रखां उते निभाग छटिया निभाग अहिड़ी गोली ॾींदोसांइ जो खोपड़ी उॾामी वेंदई खोपड़ी तो उड़ाई असां हथ खाली आहियूं मीटर सब अच्छा खबरदार बुरा तुरण की कोशिश न कजा उठो सिपाही लालू जी रेस पिनारा चे तो उनखे कतई अंदर ना छॾणो ईअं ई थींदो रहीस जेकॾहिं खिटपिट करे त ट्राए छॾियांसि परवाह न कर रहीस ईअं ई थींदो खीरे जेको बेनार कमु चयो उहो करी आयो आहे न हा हा कम पको आहे तो फिक्र ही न कर वो बेनार वरी किथे रहिजी वियो ॻाल्हि खे सम्झी न जी रेस जीअं अंदर अचे त ट्राए छॾियोसि रेस को हथियार वथियार ॾियो बाबा हथियारनि खे छा कंदो पोइ जंग ते थो मोकिलियांव छा पोइ आहिनि ई फ़क़ीर पिनड़ा दड़को ॾींदो त हा फाटी पवंदो न पोइ इंशाल्लाह साईं डठल हूंदई ठीकु आहे
साजिया जल्दी निकाह पढ़ायो ऐसे लबा दर्श मुझे सहेली में चली वने अचणियूं न डी निकरी दो भला खाए चूनन के ऐसे थोरो इंतजार कयो छा था कयो रे जो मन थियल झलियल अंदर केर भी न ईंदो यो शादी आ काज आ सद ते आयो कड़ो रेस ते आयो ए बसो साण बात लिखाईंदासीं काठा बुक पर तव्हां आयो केर अबा मां खारबाज ऐं हीअ मुंहिंजो सोट पेना वो सोट भर बाबा तू पेनारी मां खारदार हा मां पेनारा ही खारगारा खारबाज पेना इन रेस जो झलियल हा ये अंदर वञी नथा सघनि बाबा छो झलियल शादी जो सभु भरियूं था न सोट हा ए 200 300 जेको चो ॾींदासीं रुगो हिकिड़ो दफ़ो छॾियो हले हाणे तव्हांखे कॾहिं बि कोन छॾींदासीं अंदर कोन छॾींदो असांखे न छॾींदो बिल्कुलु न जी सोट न ये कीअं वेंदासीं रड़ियूं थियनि कूकू थींदियूं रेस खे ख़बर त पवे न त जवान पहुता हा पेना पहुची वियो आहे वर्सी कई थी छोकिरी वाकई जहिड़ो छा जो तव्हां वरी हलिया वञो न तऊं कर कूकू कर हा पेनार आयो आहे पेनार अचियो हा पेनार आयो हाणे वरी वञो जल्दी वञो ऑफिस मोदी से डॉक्टर जल्दी का निकाह पड़ा बनाए मुझे जैसे सहेली ने निकाह करना थींदो ऐसा तैयार थी वे पेनार पहुचियो थई हूं बि चवंदा आहिनि त मिर्खी अचण जी मेहमान ये छा सोट मूंखे ॾिसी छो थो चई तोखे न रह सघियां हलिया अॼो थी वञो जंहिंजो ख़ौफ़ हो उहो ई थियो जल्दी निकाह विझो बाबा मुझे सहेलियूं हण खंड में सहेलियुनि खे इहो कमीनो अंदर अची वियो सॼो कमु ख़राबु थी मुला जल्दी निकाह पढ़ देर न कर लकड़ा जा तुझो था बाहर तव्हांजो जानबाज जो बिठा है न मुला तू जल्दी कर निकाह पढ़ मुझे पिन ते पिनण वाला फ़कीर आहिनि जानबाज न आहिनि जल्दी पेट आहे भॼी वेंदा त पोइ ईअं चयो न हे ॾिस रे जी हालत जे हथों ॻाल्हि ईंदी हिन मां कुहाड़ी खोबण लाइ तयार आहे हुन बुपे ना रेस के मारे जन आउट असां किसको हाणे मसलो हीअं आहे त निकाह मां घरों पढ़ी आयो आहियां हाणे रुगो फार्म ते सही कर वो सवेल छो पे ॿुधाई वाह असां अंदर ईंदासीं बाबा अंदर चढ़ो मां पुलिस यो यार सम के तो सुनो न जणी के तो डोप पादती असर मसलो या तो बुधो तमे ते जरी से कहर बा शादी आ सो निकाह जी गांव तो सब मिल के आए हलो हिते सही कर मूंखे किथे सही करणी आहे सही कर 35 खून करे हाणे हिते पहुतायूं नथा चाही छटी तू भी मरे भली छटरी अगर पर मां कोन छडींदस कोई ते 35 मारे आयो हा सर हाणे बाहर मारे तुम्हारी मां के एतरा माण्हू मारिया अथई गुनाह कोन थींदी अरे मूंखे त ॿुधाई एतरा माण्हू केतिरो मारी समझ खुशी न करे वो तो क्या बाबू हाँ मां हाणे चवां त मुंहिंजो सोट आहे एॾो ज़ालिम त नथो थी सघे वो छातो जी मां तो चवां त असांखे अंदर वञण ॾे चई हमरा कोन छडींदस देखो भाऊ जी वञो से बाबा तू असांखे न छॾी दे असांजो तो सा जहिड़ो ई कोन्हे ईअं कयो न हाणे मूंखे हिकिड़ो भाकुर पा असां मोटी करे मुबारकूं निकाह थी वियो मुबारकूं मुबारकूं थी वियो कमु थी वई शादी मुबारक लॻे थो त पिनड़ीअ सां मुंहिंजी शादी थी विया ऐं पेनार चरियो थी वियो आहे अरे से बेचारे दिमाग खराब थी वियो छॾियो मां तूं कयो मां दुख तेरा ही न थई तू ही इहो वरी कीअं मूंखे पेनार चयो हो त हिन सां ठगी करणी थई इहो ड्रामो त असांजो पहिरियों जो रचायल हुयो त पेनार ईंदो अची पे धमचड़ मचाईंदो ऐं तकड़ में तुंहिंजी मिल्कियत जा कागज़ तोखां ई सही कराईंदासीं तो घणा ज़ुल्म कया आहिनि इहो हुन जो पलांत थई मां तव्हांखे ॾिसी रहंदुसि छा ॾिसंदे हाणे तयारी कर कंहिं न कंहिं पीड़ीअ ते ॾेई पिन जाए ॾेई वञ बंदा तूं ना खे अदा दे ॾेई वञ बंदा हल
परे करे छॾियो हाणे ॿुधायो मूंखे छा करिणो आहे वञ याशी कर हिन रियासत जो मालिक आहे वञ कीअं सुणा मिर्गी मचड़ो जी मेहमान देव कंदा दई वञना ले लाज ओता हवा देना बाबा देव कंदा दई वञना ले लाज वट अल्लाह जे बाबा रही सजो ₹1 जो सियाल आहे बाबा